केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो सलाम सिंध जो ई पैटर्न आहे। सिंध पई थी सॾे, मूं सां गॾु साथी मेज़बान ॿिया आहे। अस्सलाम वालेकुम, वेरी गुड मॉर्निंग। ऐं यहाँ पर है सैयद, उम्मीद आहे उहा सभु ठीकु हूंदा। ऐं असांजो जेको स्लोगन आहे, पैटर्न आहे, सिंध पई थी सॾे, केरु मूंखे अॾे। सिंध खे अॾण लाइ तव्हां सभिनी खे कोशिशूं करणियूं आहिनि, तव्हां सभिनी खे अॻियां अचिणो आहे। असां मञूं था, असां सम्झूं था त तव्हां सभु कोशिशूं करे रहिया आहियो। ऐं सच पुछो त हिन टाइम इहो महसूसु थियो आहे त इंसानियत ज़िंदा आहे ऐं काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि। ऐं मुंहिंजो इहो अंदाज़ो आहे त इहो रिज़ल्ट जेको आहे उहो कोरोना जो रिज़ल्ट आहे। छो जो कोरोना में जेके बि माण्हू हुआ तक़रीबन उहे आइसोलेशन में हुआ, उन्हनि खे ख़बर पई त आइसोलेशन छा हूंदो आहे। ऐं सभिनी जेको आहे न ज़िंदगी खे हिकिड़ो पंहिंजी खे विञाईंदे या चई सघूं था त मौत खे हली वेझो ॾिठो आहे। जॾहिं मौत खे हेॾो वेझो ॾिसबो आहे त इंसानु पाण ई पंहिंजे जेके पुठियां कमु हूंदा आहिनि उनखे छॾे करे असां सुठे कमु करण जी कोशिशि कंदा आहियूं। असां पाण में सेल्फ ग्रूमिंग जेके चइजे उहा करणु शुरू थी वेंदा आहियूं। असां चाहींदा आहियूं त जेके असां में बुरायूं आहिनि, ख़राबियूं आहिनि, असां उनखे ख़तमु करे असां अॻियां वधण जी कोशिशि करियूं। त उहा ई शइ, उहा ई रिज़ल्ट असांखे नज़र आई आहे। ऐं इहा ई दुआ आहे। वञनि पिया माशाल्लाह। जी माशाल्लाह। कल्ह बि असां प्रोग्राम कयोसीं त उते बि जेकी दोस्त पहुतल हुया असांजे स्टूडियोज़ में, कल्ह तव्हां ॾिठो पियो प्रोग्राम, त उन्हनि चयो पियो त कुझु माण्हू जेकी पाण मुरादूं हाणे पंहिंजनि वथाणनि न, पंहिंजनि थाकनि न, पंहिंजनि घरनि न, पंहिंजनि कखनि न, पंहिंजनि मननि न, छपरनि न, मोटनि था। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मोट उन्हनि जी ॾाढी जेकॾहिं मुस्बत आहे त बहितरीनु अमल आहे। हूअं बि जेकॾहिं ॾिसी पंहिंजो पाण जेकॾहिं पाण एहतिसाब कयूं ऐं पाण सोचूं यार त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अलाह ख़ैरु करे पाण हाणे चाकू चङा भला पिया आहियूं, अञा पंहिंजा हॾ मज़बूत आहिनि, अञा नौजवान आहियूं, पंहिंजे घर में नौजवान हूंदा बि सही, जेकॾहिं ज़ईफ़ को ॿुधे थो असांजी ॻाल्हि त उनजे घर में नौजवान बि हूंदा। ऐं ज़ाहिर आहे मर्द ज़रात जेके आहिनि उहे कमाईंदड़ आहिनि, त पोइ उल्को छा जो आहे, वरी घर ठही पवंदो। भला जेके हीअ घर तव्हांजा टही विया, इहे भला के तव्हांखे वॾेरनि ठाराए ॾिना हुया छा? न, तव्हां पाण ठाहिया। कंहिं बोतार ठाराए ॾिना? न, कंहिं MNMP न ठाराए ॾिना तव्हांखे, कंहिं हुकूमत न ठाराए ॾिना तव्हांखे। इहे तव्हां पाण महिनत करे, जफ़ाकशी करे, हेॾो होॾो पटे सटे नेठि वञी पंहिंजो घरड़ो अॾियो न, वरी बि ईअं ई थींदो। सो हाणे हर भुरू हाणे चऊं त यार असांजो घर ठही वियो, हाणे हुकूमत ईअं नथी करे, हुकूमत उहा नथी करे। कुदरती हिकिड़ो सिस्टम आहे ज़हन ते, बसि इहा ॻाल्हि कयो त इन में बि का रब जी रज़ा हुई। सो इहा रब जी रज़ा सम्झी करे चवंदा आहिनि न, विछोड़ो सही वञे त घर ठहण बि सही वञिजो। ऐं वरी अॾावत शुरू कयो ऐं वॾेरनि न वञो त महिरबानी थींदी, उन्हनि खे न चओ त महिरबानी। छो जो हिकु दफ़ा तव्हां अहसान खणंदा, पूरी उमिरि तव्हां उन्हनि जे अहसान हेठां जेके न दॿियल हूंदा। बोरोचारी थोड़ी ख़बर अथव न छा हुयो? उहो किसो थींदो। हिकिड़े अमरा मां बलोचनि जे इलाही लतीफ़ा पिया आहिनि, मां बलोचनि खां माज़रत बि कयां थो, हथ वधी करे मथां को बलोच भाउ नाराज़ थी वञे। बलोचनि जे पठाणनि ते घणा लतीफ़ा हूंदा आहिनि। सो बलोच हिकिड़े दोस्त खे घर जॾहिं हू ठाहे पियो त हुनखे हिकिड़ी थूणी ॾिनी, जंहिंखे पाण हाणे जेका आहे सा जदीद दौर में जेकॾहिं चऊं त पाण गार्डर जंहिंखे चऊं। पोइ या वरी जो थूणी जेको आहे न, सो या जेको ठुल हूंदो आहे ख़ासि तौर ते, उनखे सिंधीअ में ठुल बि चवंदा आहिनि, पर उहा काठ जी थूणी हूंदी आहे। सो थूणी हुनखे ॾिनई, पोइ 2-3 साल गुज़री विया, वरी हुनजे घर घुमणु आयो। घुमण जो आहे त उनखे ॾिसी चई, अरे थूणी मुहारी आहे न। सो हुनखे ॾाढो बुरो लॻो, चई त अञा तोखे यादि आहे, माना ड्राए घर पुटु कयो। चई यार रोज़ रोज़ तानो। सो तव्हांजी ॻाल्हि कई न, हिकिड़ो दफ़ो अहसान कंदा, जंहिं महिल बि असां ठाराए ॾिनो, तव्हांखे असां सभु ठाराए ॾिना, पोइ उन्हनि जा तव्हांखे हर तरह सां कमु करणा पवंदा। तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई, उमेद ॾियारण वारी ॻाल्हि कई। इहा ई उमेद त जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां त अॼु जो जेको ॾींहुं आहे न, उहो स्पेशली इंटरनेशनली जेको डे आहे उहो रोज़ डे सेलिब्रेट कयो वञे थो। रोज़ डे छो थो सेलिब्रेट कयो वञे? छो जो अॼु जे ॾींहं ते हिकिड़ो रोज़ डे ऐं उनजो ई मुतबादिल जेकॾहिं ॻाल्हि करियां त कैंसर जे पेशेंट्स जो डे आहे, माना गुल जो ॾींहुं आहे न अॼु। हा, छो जो रोज़ डे माना चवंदा आहे, रोज़ बि साॻी माना आहे सिंधीअ में, ऐं डे जी माना बि इहा ई आहे। असल में रोज़ डे जे करे गुल वारो उहो गुल न, ही गुल इहो हो त उन टाइम ते 12 सालनि जी हिकिड़ी नंढड़ी छोकिरी हुई जंहिंजो नालो रोज़ी हो, मेलिडेना रोज़ी नालो हुअसि, उनखे रोज़ बि चवनि था, ठीकु आहे। त उन टाइम ते उहा पेशेंट हुई, 12 सालनि जी हुई, कैंसर जी पेशेंट हुई। ऐं उन टाइम ते हुन ॾाढी हिमत ॾेखारी, हुनजी तबियत ॾाढी ख़राबु हुई ऐं डॉक्टरनि बि जवाबु ॾेई छॾियो हो। केमोथेरेपी थींदी पई हुई, रेडियोथेरेपी जेका हूंदी आहे उहा सभु थियूं पई, पर हुन हिमत न हारी। हू मुसलसिल चवंदी रही त आउं स्कूल वेंदसि, स्कूल बि वेंदी रही। आख़िरी टाइम जॾहिं थियो हो हॉस्पिटल एडमिट थी वई हुई, डॉक्टर्स पंहिंजी जेका आहे उहा हिमत कोन हारी, मुसलसिल उन लाइ कमु कंदा रहिया मुसलसिल। पर
फाइनली उहा ई ॻाल्हि तूं ऐं हुनखे जेको कैंसर हो न उहो कैंसर हो ब्लड जो रियर कैंसर हो जेको इलाही घटि माण्हुनि खे थींदो आहे त हुननि खे इलाज त हुई न आहे उनजो कैंसर जो हा क्योर थी सघे थो पर स्टिल अञा इलाज मुकमल तरह सां न आहे आयो पर इहा बि ॻाल्हि न आहे त कैंसर जा माण्हू बचंदा न आहिनि काफ़ी कैंसर जा उहे माण्हू आहिनि जेके असां बचंदे ॾिठा आहिनि पाण वटि 2 ॾींहं पहिरियां हिकिड़ो महिमान आयो न चई मां कैंसर कैंसर जो सर्वाइवर आहे ॾिसो उहो माण्हू बची बि वेंदा आहिनि पर क्योर सां पर हिकिड़ी ॻाल्हि मां ॾिठी आहे जेके जंहिं छोकिरी तव्हां ॻाल्हि था कयो न त अहिड़ियूं खोड़ सारियूं जेके आहिनि छोकिरियूं या खोड़ सारा किरदार जेकी कंहिं बि मूज़ी मर्ज़ में अची करे वरी पोइ अञा उन्हनि जो जज़्बो भलो थी वेंदो आहे हिमत हौसलो पैदा थींदो आहे माण्हुनि खे हौसलो ॾींदा आहिनि आउं त ॾिसंदो आहियां उन्हनि खे त यार हीअ पाण बीमार आहिनि या मरण कंदी आहिनि या मरण वारा आहिनि पर उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि तव्हांखे ख़बर आहे हू छा मोटिवेशनल थी वेंदा आहिनि इलाही ज़्यादा मोटिवेशनल थी पंहिंजो अदाकार इरफान खान ॾिसो जेको भारत जो अदाकार हो पर उनखे तमामु घणो पाकिस्तान में माण्हू ॾिसंदा हुआ आख़िरी ॾियारनि में जॾहिं हुनखे कैंसर थियो ऐं उन खां पोइ जेकी वरी कचहरियूं कयूं जेकी ॻाल्हियूं कयूं स्टेज ते बीह करे जेकी सनिया ॾिना जेके मैसेजिस ॾिना जेको मतिलबु पंहिंजी ज़िंदगीअ खे गुज़ारण जा तरीक़ा ॿुधाया माण्हू हैरान थी वञे त यार हिनखे छा थी वियो आहे मुनीबा मज़ारी जो मुंहिंजे ख़्याल सां उहा ई व्हील चेयर वारी जेका हुई उहा एतिरो मोटिवेशनल स्पीकर थी वई आहे अॻियां अचण उहा छो थी आहे सिर्फ़ु इन वजह सां छो असां पंहिंजी मौत खे इलाही वेझो खां ॾिसंदा आहियूं हालांकि असां सभिनी खे ख़बर आहे असांखे हिकु ॾींहुं मरणो आहे असांजी मौत जेका आहे वाक़ई आहे पर असां उन शइ खे मञंदा न आहियूं पर खिलंदे खिलंदे माण्हू मरी वेंदे केॾो न सुठो केॾो न सुठो आहे भारत शुक्ल हिकिड़ो ॾाढो अदाकार सुठो जेको आहे जंहिंजो नालो राजू नालो कॉमेडियन हो ॾाढो श्रीवास्तव राजू श्रीवास्तव हुनजो नालो ॾाढो सुठो कॉमेडियन हो ऐं खिलंदे खिलंदे मोकिलाए वियो 58 साल हुनजी उमिरि हुई ऐं 58 सालनि जी नंढड़ी ॼमार मुंहिंजे ख़्याल में इहा नंढड़ी ॼमार जी शइ बि 63 में पैदा थियो हुयो ऐं कल्ह लाॾाणो करियो भारत में ॾाढो सोग हुयो हिकिड़ी क्लिप हुनजी तमामु घणी मशहूरी तव्हां लाइ ॾिठी हूंदी आहे जेको चए पियो त बम कैसे फटा अक्सर ये टिकटॉक ते वायरल थींदी आहे त बम हमारे करीब आया और लुढ़कते उसने कहा मैं आ गया हूँ तो फट जाऊँ मैंने बोला भाई फट जाओ आ गए हो तो उहो हुनजो जेको आहे सो जेको इहा क्लिप आहे उहा ख़ासि तौर ते मशहूरु हुई बम जे हवाले सां उहो चवंदा आहिनि न हिकिड़ो अमरा हुयो जेको बम मां बची वियो पोइ अची मीडिया वारनि खां पुछियो बाबा बम कीअं अचानक फाटो इहा हुन चयो यार इहो बि को सुवालु आहे सो बहरहाल हू खिलाईंदे मोकिलाए वियो राजू श्रीवास्तव उनजो तमामु घणो किरदारु हुयो भारतीय फिल्म इंडस्ट्री में हुन धाको ॼमायो ऐं बीजेपी में आख़िर में हुन जॉइनिंग कई हुई ऐं उतां जी जेका पार्टी आहे बीजेपी उन में हुन तमामु घणो हिसो वरितो हुनजी वर्क कई हुन सां इलेक्शन में हिसो वरितो पर कल्ह पंहिंजी ज़िंदगी जंग हाराए वियो ऐं कल्ह लाॾाणो करे वियो उहो मां कॉमेडियन जेके बि हूंदा आहिनि उनजा वरी फ़ोटोज़ बि खिलण वारा ई हूंदा आहिनि छो त गमगीन मूं ॾिठो आहे कोई माण्हू सो कल्ह रुआरे भारत खे रुआरे खिलंदे जेको आहे न उहे हली वेंदा आहिनि पर ॿियनि सभिनी खे रुआड़े वेंदा आहिनि छो जो ॿियनि लाइ हिकिड़ी उमेद हूंदा आहिनि हिकिड़ी चवंदा आहिनि उमेद जी किरण आहे उहा शइ ख़तम थी वेंदी आहे ऐं तव्हां इहा ई ॻाल्हि पिया चई न जेके जंहिंजा आख़िरी ॾींहं हूंदा आहिनि उहे मोटिवेशनल स्पीकर थी वेंदा अथव माना अलाह ख़ैर करे जेकॾहिं तव्हांजी सर्किल में को ॾाढो भलो माण्हू थी वियो आहे न अचानक त तव्हां सोचियो त ख़ैर त आहे उनजी केयर कयो को मसइलो आहे हुन सां अचानक उनजो बेव चेंज थी वञे भलो माण्हू थी वञे त माना कुझु मसइलो आहे हुनखे कुझु न कुझु थियो आहे त उहा ई ॻाल्हि त हू जेका छोकिरी हुई न उहा ख़बर अथव छा उहा मेल कंदी हुई जेके बि हुन सां गॾु पेशेंट्स हूंदा हुआ कैंसर जा उन्हनि सभिनी खे मोटिवेशन ईंदी हुई त जेतिरा हफ़्ता आहिनि तव्हांखे जेतिरा डॉक्टर्स हफ़्ता आहिनि उनखे इंजॉय कयो तव्हां मुसलसिल इहो सोचींदा रहंदा तव्हांखे मरणो आहे तव्हां हू ई मरी वेंदा अच्छा असांजा वॾड़ा ॻाल्हि कंदा आहिनि पूरी ॻाल्हि में सदाकत आहे अलाए मूंखे का ख़बर न आहे पर चवंदा आहिनि त मरण खां 2 महीना पहिरियां माण्हू खे पाण ज़ाती ख़बर पइजी वेंदी आहे 2 महीना पहिरियां हुनजो टोन चेंज थी वेंदो आहे उहो माना नेक रस्ते ते ईंदो आहे सिधे रस्ते ते ईंदो आहे जेकी बि हुन में उणायूं हूंदियूं आहिनि उहे छॾे ॾींदो आहे 2 महीना पहिरियां हुनखे लॻंदो आहे माना सेंस हुनजो कमु करणु शुरू कंदो आहे त हाणे आउं घटि ॾींहं महिमान आहे सो बहरहाल अलाह ताला तव्हांखे पंहिंजे इज़्ज़ोमान में रखे और मुतासिर जेकी बि आहिनि पंहिंजी ज़िंदगी हुननि जी वरी वापसि अचे इहा दुआ कयूं था हाणे वरी तव्हांखे ॿुधायूं हिकिड़ी कम जी ॻाल्हि त शेफ फैसल जेको आहे उहो सुबुह सां असांखे ॾाढियूं चटपटियूं शयूं पचाइणु सेखारींदो आहे असां त वरी पचाइण ते घणो फोकस न कंदो आहियां आउं छो त आउं मर्द आहियां औरतूं भले ॾिसनि मां खाइण खे फोकस कंदो आहियां त इहा खाए बि कीअं शइ अॼु ॾाढो कोरमो ॾाढो सुठो थो ठाहे ऐं ॿुधायो त ईअं ॾाढो ज़बरदस्त आहे फर्स्ट क्लास आहे ऐं सुल्तानी हिकिड़ी शइ बि आहे उहा सुल्तानी छा आहे सुल्तानी सुहाग निंढूं कंदे न मिले हिकिड़ो त इहो ॿुधोसीं सो बहरहाल इहे 2 शयूं ॾाढियूं सुठियूं तयारु करे थो मां फुल नाला तव्हांखे नथो ॿुधायां छो त हू पाण तव्हांखे ॿुधाईंदो त इहे कहिड़ियूं शयूं पर इहे ठहंदियूं छा में मसाको पाउडर मसाको मसाला में ठहंदियूं ऐं मसाको पाउडर जी तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदी आहे त असां अक्सर चिकन क्यूब्स वठंदा आहियूं चिकन क्यूब्स थोरा एक्सपेंसिव बि मिली वेंदा आहिनि पर मसाको मसाला असांखे साशे में बि मिलंदो आहे इलाही घटि पैसनि में 5 रुपया या मुंहिंजे ख़्याल सां 10-15 रुपया
रुपया में आहे सही। त तव्हां वठी करे विझी सघो था पोइ कंहिं क़िस्म जो बि तव्हां खाधो ठाहियो उनमें जेकॾहिं मसाको मसाला विझी छॾियो त तव्हांखे उनमें जेको आहे न चिकन जो ज़ाइको ईंदो मज़े वाह वारो वाह पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं मसाको इहो पाउडर विझो त पोइ लूणु न विझो हा छो त हुन में पयल हूंदो आहे पयल हूंदो आहे माना तव्हांजे लूण जी बि बचत थी वञे सही 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 मतां वरी लूणु बि विझो पोइ चओ त हे छा ठही वियो सो मसाको पाउडर जेको आहे सो उन में तयारु थियल कहिड़ियूं शयूं आहिनि अॼु शेफ फैसल असांखे छा ॿुधाए रहियो आहे अचो त ॾिसूं था पोइ मोटी था अचूं प्रोग्राम में तरतीब अॻिते था वधायूं जी अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां शेफ फैसल तव्हां ॾिसो पिया कुकिंग शो में सभु ख़ैरियत सां हूंदा मज़ेदार रेसिपीज़ हमेशह वांगुरु खणी ईंदा आहियूं तव्हांजी फरमाइशूं पूरी कंदा आहियूं लेकिन हाणे जेका रेसिपीज़ ठाहियूं पिया हुनमें असां कुझु चेंज बि कंदासीं त अॼु मां ठाहियां पियो वाइट कोरमो वाइट चिकन कोरमो ठाहियां पियो लेकिन हुनजो मज़ो वधीक सुठो करण लाइ असां हिन में विझंदासीं चिकन पाउडर हे आहे मसाको चिकन पाउडर ठीकु आहे मसाको चिकन पाउडर हे साशे में दस्तियाब आहे जेतिरो असां वठंदा आहियूं चिकन क्यूब दॿी में हूंदियूं आहिनि उहो हूंदियूं आहिनि 55 खां 60 रुपए थी सघे थो हाणे वधीक थी वई हुजे प्राइस हे तव्हांखे 20 रुपए में हिकिड़ो साशे पवंदो ऐं हिन में जेको पाउडर आहे ॾाढो मज़ेदार फ्लेवर वाइज़ इहो असां वटि जेको पाउडर आहे ही 2 चिकन क्यूब जे बराबरि आहे ठीकु आहे त इहो पूरो साशे तव्हां विझो सब्ज़ी ठाहियो कंहिं बि क़िस्म जी भाॼी ठाहींदो कंहिं बि क़िस्म जा चांवर ठाहियो पिया अच्छा चांवर बि जेके असां दाल जे लाइ ठाहींदा आहियूं घर में दाल चांवर बि ठाहियूं पिया हिन मां 1 चमचो तव्हां विझो दाल में 1 चमचो तव्हां विझंदो चांवरनि में लेकिन चांवरनि जो लूणु बैलेंस रखिजो अगरि ही पूरो साशे चांवरनि में विझो पिया अधु किलो चांवरनि में पोइ लूणु तव्हां अधु चांहि जो चमचो विझंदो ठीकु आहे छाकाणि त हिन में लूणु मौजूदु हूंदो आहे कंहिं बि भाॼी में तव्हां इहो साशे विझंदो त हुन में लूणु न विझंदो बहितरीन आहे ठीक है आज की जो हम रेसिपी बना रहे हैं बहुत ही मज़ेदार फरमाइशें हैं वो पूरी कर रहे हैं साथ में बना रहा हूँ फरमाइश में आज क्या बन रहा है वाइट चिकन कोरमा वाइट चिकन कोरमे के साथ में बना रहा हूँ दाल सुल्तानी बहुत ही ज़बरदस्त ख़ासकर रेस्टोरेंट में ये आप देखते होंगे बड़ी ज़बरदस्त किस्म के नाम लिखे होते हैं दालों के तो दाल सुल्तानी बड़ी ज़बरदस्त बनेगी उसमें स्पेशल उसको मज़ा देने के लिए फ्लेवर देने के लिए मैं यहाँ पे यूज़ करूँगा मसाको चिकन पाउडर ये मार्केट में अवेलेबल है बहुत सारी शॉप्स पे नज़र आ रहा है आप लें जहाँ हम 2 चिकन क्यूब बॉक्स वाला लेते हैं उसमें 2 चिकन क्यूब्स होते हैं वो डालते हैं तो उसकी जगह हम ये एक साशे डालेंगे ठीक है उतनी क्वांटिटी में है चिकन क्यूब आप लेते हैं 60 रुपीज़ का ये आपको मिलेगा 20 रुपीज़ का ठीक है और ये चिकन पाउडर बहुत ही ज़बरदस्त है लेकिन आप जब भी इसको यूज़ करें तो आपने सॉल्ट यूज़ नहीं करना ये आप हाफ़ kg से 3 पाव तक की कोई भी किस्म की सब्ज़ी है आलू फ्राई कर रहे हैं दालें बना रहे हैं डिफरेंट किस्म की वाइट राइस है पुलाव है मटर राइस है उसमें आप यूज़ कर सकती हैं इसके पीछे पूरा तरीक़ेकार दिया हुआ है ठीक है तो आज की जो दोनों रेसिपीज़ बन रही हैं उसमें हम ये मसाको चिकन पाउडर यूज़ करेंगे ये है बिज़म मुत्तफ़िक ये है कस्टर्ड पाउडर तुर्की की ब्रांड है बहुत ही ज़बरदस्त यहाँ पे बन रहा है और यहाँ पे मिल भी रहा है ईजीली बहुत इसमें फ्लेवर तीनों बड़े ज़बरदस्त हैं एक है यहाँ पे स्ट्रॉबेरी फ्लेवर एक है वनीला फ्लेवर एक इसका आ रहा है चॉकलेट फ्लेवर किसी भी कस्टर्ड में नहीं आया है आप लेंगी मार्केट में अवेलेबल है चॉकलेट फ्लेवर और इसका बनाने का तरीका बहुत ईजी है कट करें 3.5 कप या 750 ml यानी 3 पाव दूध आपने लेना है उसमें पूरा पैकेट डालना है पहले ठंडे दूध में आपने डिज़ोल्व करना है अच्छी तरह मिक्स करने के बाद आपने चूल्हे पे चढ़ा देना है मीडियम टू लो फ्लेम पे और 3 से 4 मिनट में क्रीमी ज़बरदस्त आपका कस्टर्ड तैयार हो जाएगा डायरेक्ट ऐसे भी खा सकती हैं ठंडा करके आप इसको बहुत सारी चीज़ों के साथ वेरिएशन करके भी बना सकती हैं चॉकलेट फ्लेवर बहुत ज़बरदस्त है चॉकलेट फ्लेवर बच्चे बहुत शौक से खाएंगे कि कस्टर्ड आप बनाएं चॉकलेट फ्लेवर मार्केट में अवेलेबल नहीं उस तरह नहीं कि हम अलग से दूध बॉयल करके इसमें चीनी डालते हैं या फिर कस्टर्ड को डिज़ोल्व करके डालते हैं इसमें चीनी भी मौजूद है इसमें क्रीम भी मौजूद है हर चीज़ इसके अंदर मौजूद है ड्राई पाउडर है बड़ा ज़बरदस्त टेक्सचर में ठीक है यहाँ पे हमारे पास है क्रिस्पी फ्राई बेहतरीन मसाला है मीन्स के कोटिंग का है ये हाफ़ kg तक के आप ब्रोस्ट बना सकती हैं चिकन नगेट्स बना सकती हैं चिकन फ़िश के फ्ले बना सकती हैं जो भी चीज़ आप जिंगर को आप कोटिंग करना चाहें बहुत सारे कोटिंग के लिए आपको यूज़ कर सकती हैं अगर आप इससे हाफ़ kg है या 4 जिंगर के आप पेटी बना रही हैं तो आप 2 पैकेट ले लें तो वो ज़्यादा अच्छी क्रिस्प बनेंगे ठीक है तो ये भी मार्केट में अवेलेबल है मार्केट में मिले पे चिकन फ्राई बेहतरीन आहे ब्रोस्ट जी कोटिंग आहे जिंगर जी कोटिंग आहे मच्छी जी कोटिंग कयो पिया कोफ्तनि जी कोटिंग आहे कबाब जी कोटिंग आहे हिनखां ज़बरदस्त थिए थी सॼो तरीक़ेकार पुठियां लिखियलु आहे ऐं हे कस्टर्ड तव्हां वठो कस्टर्ड क्रीमी कस्टर्ड आहे बिज़म मुत्तफ़िक हे स्ट्रॉबेरी फ्लेवर में भी आहे चॉकलेट फ्लेवर में भी आहे चॉकलेट फ्लेवर मार्केट में अञा ताईं आयो कोन्हे हिन ब्रांड जो मार्केट में मिले पियो ऐं तमामु आसान तरीक़ो आहे हिनखे कट कंदो 3 पा खीर में इनखे विझी सॼे पाउडर खे मिक्स कंदो ऐं चुल्हे ते चाढ़ंदो खंडु वग़ैरह विझण जी क्रीम विझण जी का ज़रूरत न आहे कंहिं बि शइ सां तव्हां ठाही सघो था अॼु ठाहियूं पिया
हिकु दाल जंहिंमें असां विझंदासीं मसाको चिकन पाउडर जेको असां ठाहियूं पिया दाल सुल्तानी ऐं असां विझंदासीं वाइट चिकन कोरमे में। लेकिन हिन में तव्हां लूणु इस्तेमालु न कंदो। जॾहिं ही चिकन पाउडर जो साशे वेंदो त तव्हां हिन में लूणु इस्तेमालु न कंदो। किचन में हलूं त रेसिपी कयूं था स्टार्ट। मूंखे त दाल तमामु घणी पसंदि हूंदी आहे। सुल्तानी दाल जेका ठाही अथई न, आउं चवां थो त इहा दाल टेस्ट जेका आहे हिन जी उहा ख़ासि तौर ते इहो मसाको जो जेको मसालो आहे पाउडर हुन में मिलियो आहे न, त वाह जी दाल जी टेस्ट थी वई। माना ऐं हुन में क्रीम बि माना मज़े वारी दाल थियण वारी, इहा टेस्ट करणु खपे पाण खे। सुल्तानी दाल मां त चवां थो हिते हाणे माना वञी करे ॾे स्टूडियो में 2-3 लप हणी अचां चमचे जा। जल्दी ब्रेक थिए त हलो हा, वरी दाल ईअं बि खाईंदो आहियां, ख़बर अथव, ज़रूरी न आहे त मानी था खावां, ईअं बि टेस्ट सुठी ॻाल्हि ईंदी आहे, आहे। प्रोटीन मिलंदो आहे दाल खाइण सां। ऐं सुठी ॻाल्हि आहे माण्हू रुखी दाल बि खाई सघे थो, को मसइलो न आहे मानी न हुजे त माण्हू न खाए। ऐं वाइट चिकन कोरमो जेको आहे न उहो ॾाढो ज़बरदस्त। उहो उन्हनि माण्हुनि लाइ जेको कोरमो खाइनि था ऐं चिकन खाइनि था, उहो बि ज़बरदस्त ठहियलु हूंदो। हाणे सभु शयूं ज़बरदस्त छो थियूं ठहनि, सिर्फ़ु इन जे करे छो त मसाको जो पाउडर आहे। मसाला में ठहियल आहिनि। हा, शेफ फैसल जी पंहिंजी जेका कारस्तानी पंहिंजी जेका आहे सा महारत पई जॻह ते, पर असुल महारत वरी मसाको मसाले जी बि अथव। कॾहिं कॾहिं पाण ॾिसंदा आहियूं न मुख़्तलिफ़ जॻहनि ते की खाधा पचंदा आहिनि, चवंदा आहिनि यार वाह जिन घर जी टेस्ट आहे, वाह जिन हथ में शीरी आहे, शीरी वरी कंहिं मसाले में हूंदी अथव। असुल पुछा कयो त छा विधो अथऊं, हथनि बथनि जो कमाल छॾियो। मसाको पाउडर वठो ऐं पंहिंजनि खाधनि खे लज़ीज़ बणायो, मज़ेदार बणायो, ज़ाइक़ेदार बणायो, वाह वाह थी वञे। ऐं जेकॾहिं तव्हां मिठे में काशे खाइणु चाहियो था ऐं चाहियो था त अलॻि अलॻि फ्लेवर्स सां तव्हां कस्टर्ड खायो, पर कस्टर्ड न उन ॾींहुं त असां कुल्फ़ी बि खाधी हुई। कुल्फ़ी बि ॾाढी ज़बरदस्त फिग जो जेको आहे न इस्तेमालु ज़रूरु करियो जेकॾहिं तव्हांखे मिठी सुठी शइ क्रिस्पी ठाहिणु चाहियो था। वाह वाह, कुल्फ़ीअ जी ॻाल्हि वाह जी कयव। हाणे अख़बार बि पढ़ूं था ऐं उनखां पोइ वरी ॾेह परॾेह जो हाल अहिवाल तव्हांखे ॿुधायूं। सो पंहिंजी कचहरी रौनकुनि वारी इहा त बहाली आहे। अख़बार छा थी चइजी चली इहो जी अख़बार जी तरफ़ वञूं था। जेकॾहिं अव्हांजे हथ में अख़बार मौजूदु न आहे त तव्हां वेबसाइट ते वञी पढ़ी सघो था। www.dailygeejal.com हिन जी वेबसाइट आहे। ऐं जेकॾहिं आउं तव्हांखे अॼु जो ॾींहुं ॿुधाईंदी हलां त अॼु जो ॾींहुं ख़मीस जो ॾींहुं आहे, 22 सेप्टेम्बर आहे ऐं 25 सफ़र आहे। पहिरीं ख़बर जी तरफ़ जेकॾहिं असां वञूं त बरसाति अलाह तरफ़ां इम्तिहान, पाणी निकाल करणु मसइलो, प्लान ठाहे रहिया आहियूं, वॾो वज़ीर जो चवणु आहे इहो। इमरान ख़ान पारां छंछरु खां तहरीक शुरू करण जो ऐलान, हुकूमत बि अलर्ट, नफ़री तलब सिटको ॾियण लाइ तयारु आहियूं। माना सटको मिलण वारो आहे, ॾियण लाइ तयारु आहियूं, घरू वज़ीर जो चवणु आहे। इमरान ख़ान मुसलसिल हदूं उरांगे रहियो आहे, अहिड़े शख़्स खे जेल में हुजणु घुरिजे, शर्जील मेमण जो चवणु आहे इहो। बरसाति ऐं ॿोॾि खां पोइ मर्ज़नि जी सूरत में कड़कियल नई आफ़त, वधीक 15 हयातियूं ॻिड़काए वई, हज़ारे बीमार। इहा ॻाल्हि सची आहे। इन खां पोइ हज़ारे ॿियूं बीमारियूं थी वियूं आहिनि, माना ॿोॾि खां पोइ हज़ारे ॿियूं बीमारियूं थी वियूं आहिनि। डेंगी वधंदो वञे, मलेरिया वधंदो वञे, ऐं हींअर ख़बर पई आहे त कोरोना मां 2 माण्हू ॿिया गुज़ारे विया आहिनि, उन्हनि जी वफ़ात थी वई आहे, कोरोना बि हली रहियो आहे। सही हाणे मां तव्हांखे शोबिज़ जूं ख़बरूं थोरियूं ॿुधायां त तव्हां थोरो माइंड पंहिंजो फ्रेश कयो। गोरी जेका चवे थी, गोरी आहे शाहरुख़ जी ज़ाल, तव्हांखे ख़बर हूंदी। शाहरुख़ जी ज़ाल गोरी चए थी त शाहरुख़ जी ज़ाल हुजण करे मूं केतिरा ई नुक़सान भोॻिया आहिनि। शाहरुख़ जी ज़ाल हुजण जो फ़ाइदो गॾु नुक़सान जी वधीक आहे। नुक़सान कहिड़ो आहे, चवे थी त शाहरुख़ जी ज़ाल हुजण करे मुंहिंजे कैरियर में केतिरा ई मसइला पैदा थिया। अदाकारा जी ज़ाल हुजण करे कुझु माण्हू मूंसां कमु करण खां इनकार कंदा आहिनि। ऐं अलाए कहिड़ो भउ थींदो आहे, मथां शाहरुख़ चिड़ी पए, मथां शाहरुख़ चए अड़े वाह तूं वरी मुंहिंजी ज़ाल सां कमु कंदे, मुंहिंजी ज़ाल खे तूं साइन कर, मूंखां पुछा कई, कुझु बि थी सघे थो। पोइ उन करे चवंदा आहिनि छॾे बाहि में त न विझ। वरी शाहरुख़ वरी माना उहो सुपरस्टार आहे, वरी उहो कमु करणु छॾे ॾे, फिल्म साइन ते चए बा तूं मूंखां पुछा कई, तूं कीअं गोरीअ कास्ट कयो, त इन करे चवंदा मूंखे नुक़सानु पहुतो आहे। शाहरुख़ माना अप आहे, मां डाउन थी वई आहियां। इन खां सवाइ हानिया आमिर ऐं फरहान सईद जी डांस वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। हानिया अॼुकल्ह अवार्ड शो में शिरकत लाइ टोरंटो में आहे, फरहान बि साणसि गॾु मौजूदु आहे। वीडियो में हानिया ऐं फरहान अवार्ड शो में पंहिंजी परफॉर्मेंस जी तयारी कंदे नज़र अचंदा। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो वायरल थियण जी बि का ख़बर नथी पए, का अहिड़ी वीडियो हूंदी आहे जंहिंमें का शइ न हूंदी आहे त बि वायरल थी वेंदी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू ठाहींदा आहिनि, चवंदा आहिनि त वायरल थियूं ऐं ज़बरदस्त वीडियो आहे हीअ, वरी कोई ॾिसंदो ई कोन्हे, अचानक ख़बर ई न आहे, मुंहिंजी ॾिसंदड़ जी बि ख़बर नथी पवे। इन खां सवाइ तव्हांखे ॿुधायूं त मॉडल ऐं मेज़बान मथीरा
जेका तमामु घणी जेको आहे सो कंट्रोवर्शियल बि रही आहे उन मलाला यूसुफ़ज़ई जे हवाले सां कल्ह बयानु हो त मलाला यूसुफ़ज़ई मुनाफ़िक़ आहे। ऐं स्ट्रेट फॉरवर्ड रही आहे असल में मथीरा उन चयो त मलाला बॉलीवुड अदाकारा प्रियंका चोपड़ा ऐं ॿियनि फ़नकारनि सां तस्वीरूं शेयर कयूं, मूंखे अहिड़नि फ़नकारनि सां तस्वीरूं कराइण जो मुआवज़ो मिलंदो आहे। मथीरा जी तनक़ीद चई पाण खे छा थी सम्झे, असां अहिड़नि फ़नकारनि सां फ़ोटू कढाईंदा आहियूं पैसा वठंदा आहियूं, असां फ्री वारा आहियूं छा, असां ॿिया आहियूं। तव्हां मूं ॾे हीअं था ॾिसो ॼणो मां थो चवां इहो बयानु मुंहिंजो न आहे, मथीरा जो आहे। मथीरा चयो आहे। सो बहरहाल मथीरा चवे थी त जॾहिं असांजो मुल्क ॿुॾी रहियो आहे उन वक़्तु मलाला हिकु भेरो पाकिस्तान जो दौरो न कयो। हाणे मलाला असांजे मुल्क खे पेश ईंदड़ परेशानियुनि जे हवाले सां तकरीरूं करे रही आहे। रीमा खान लेखक ऐं ड्रामा नवीस ख़लील रहमान कमर खे वातोड़ो करार ॾेई छॾियो, चई वातोड़ो आहे रूबरू माइनि खे लाइन हणंदो आहे। चए थो त ड्रिगी धागी ऐं ड्रिगी ज़बान में हमेशह मुंझारो हूंदो आहे, ॿिन्ही खे वेड़े छॾणु घुरिजे। ख़लील जी ज़बान कटी वई त संदसि कलम मां निकिरंदड़ खज़ानो असां ताईं न पहुचंदो। रीमा चए थी उहो ख़लील ॾाढो सुठो शाइर बि आहे, ॾाढो सुठो ड्रामा राइटर बि आहे, पर उहो स्ट्रेट फॉरवर्ड बि आहे, उहो लिहाज़ न आहे कंदो, चई छॾींदो आहे बस। उन जूं कॾहिं कॾहिं वरी ऑडियो वग़ैरह लीक बि थींदियूं आहिनि त उनजे किरदार थोरी माना आंगुर बि माण्हू खणंदा आहिनि। पर उहो ॾाढो सुठो राइटर आहे। मेरे पास तुम उन जहिड़ा खोड़ सारा ड्रामा सो इन खां सवाइ ॿियूं बि खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि त आलिया ते तनक़ीद कंदड़ खांयसि ऐं खेसि थींदड़ ॿार खां नाराज़ आहिनि। रणबीर कपूर जो इहो चवणु आहे। मशहूरु भारतीय कॉमेडियन ऐं अदाकार राजू श्रीवास्तव देहांत करे वियो ऐं 10 अगस्त ते हुनखे दिलि जो दौरो पियो, इस्पताल हुनखे दाख़िल कयो वियो, पर हुनखे शदीद तरीन बुखार हो, बुखार में घटिताई न पई आई, हुनखे वेंटिलेटर ते रखियो वियो, पर हू राति चवनि था त देहांत करे वियो। संस फोत थियण जी तस्दीक भारतीय मीडिया करे छॾी। भारतीय मीडिया में सोग वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। सुठा कॉलम बि आहिनि बोर्ड मुतासिरनि जे हवाले सां। इन अख़बार जो जेको आहे चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर आहे। एडिटोरियल अॼोकी अख़बार आहे त डेंगी ते ज़ाब्तो आणण जी ज़रूरत आहे। हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी अचूं था त पोइ वरी कचहरी बि कयूं था। मौज़ महिमान कहिड़ा आहिनि सची ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा, असांखे बि ख़बर न हूंदी आहे। असां बि थोरी देरि में उन्हनि खां पोइ मिलंदासीं ऐं डायरेक्टर साहिबु लाइनअप कहिड़ा कया आहिनि। थोरी देरि में ईंदा त पोइ हिते दुआ सलाम थींदी, पोइ ख़बर पवंदी किन खे सुञाणींदा आहियूं, किन खां पुछा कंदा आहियूं त छा कंदा आहियो, पोइ वरी असां कचहरी कंदा आहियूं। सो बहरहाल हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त पोइ मौज़ महिमान तव्हां सां मिलाईंदासीं, असां बि मिलंदासीं उन्हनि सां। सो ॾिसंदा रहिजो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिंध, हुनजो फैशन आहे, हुनजी तरतीब आहे सिंध पई थी सॾे। केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। जी हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिंध पई थी सॾे। ऐं सिंध पई थी सॾे प्रोग्राम में असां जे महिमान खे घुराईंदा आहियूं, सॾींदा आहियूं, उहो बि लबेक चई करे अची वेंदो आहे। चवंदा सिंध जो सॾु आहे ऐं सिंध जो सॾु थियो त सभई गॾु थियो आहे। सो सभई गॾु हिते पहुची वेंदा आहिनि ऐं कचहरी कंदा आहिनि असां सां। अॼु जेकी मौज़ महिमान आहिनि ॾाढा ज़बरदस्त आहिनि, उन्हनि सां कचहरी कंदे ॾाढो मज़ो ईंदो, छो त उन्हनि सां हूअं बि कचहरी कंदा आहियूं, हूअं बि असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा आहिनि, असांजा घर भाती हूंदा आहिनि। हिकिड़ो महिमान जंहिंजो थोरो तारीफ़ आऊं करायां पोइ वरी पिरे बि कराईंदी त असांजे घर जो भाती इन सेंस में बि आहे। जॾहिं बि असां को कल्चरल इवेंट कंदा आहियूं त पोइ उन दोस्त जूं उन महिरबान जूं ख़िदमतूं ज़रूरु वठंदा आहियूं, उहो सरंजाम बि ॾींदो आहे। असांजे सेट खे सींगारण में उन तमामु घणो किरदारु अदा कंदो आहे। ऐं जॾहिं बि असां स्टेज ते हूंदा आहियूं या कंहिं ॿिए हंधि बि हूंदा आहियूं त सॼे मूंखे सॾु कंदो आहे, जागीराणी टोपी ऐं अजरक पातल कोन ॾेई मुंहिंजे तरफ़ां वॼाई। माना एॾो प्यारु कंदो आहे पंहिंजे कल्चर सां, असां सां प्यारु कंदो आहे, ॾाढी मुहबत थींदो आहे, सगा में बि आहे। ऐं ख़ासि तौर ते जेकी सकाफ़ती शयूं आहिनि उहे महांगे अघ ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां मिलनि थियूं, पर हीउ दोस्त अहिड़ो आहे जो जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा आहिनि त पोइ 100 रुपए में बि अजरक ॾींदो आहे, 50 रुपए में मफलर ॾेई छॾींदो आहे। माना ॿार बि ख़ुशि, वॾा बि ख़ुशि, सभु ख़ुशि। सो केरु आहे उहा शख़्सियत, हुनजो बाक़ाइदा तारो जेको आहे उहो पिरे कराईंदी। ऐं ॿियो दोस्त बि आहे, टियों दोस्त बि आहे, चोथों बि आहे, सभिनी तारो पिरे कराईंदी। जी अवां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। जेकॾहिं इरशाद हिननि सॼी ॻाल्हियुनि में इहा ॻाल्हि चवां त हुननि जो जेको दिलि आहे उहो सिंधियुनि लाइ धड़के थो, या हुननि जो जेको दिलि आहे उहो सिंध में धड़के थो, त हिन में चवण में का बि मतिलबु बाधा न कंदसि, वधाउ न कंदसि। इहा ॻाल्हि बिल्कुलु सच आहे त जॾहिं बि को कल्चर वारो इवेंट थींदो आहे त सेट वग़ैरह खे सिंगारण में हुननि जो वॾो सहकार हूंदो आहे। जेको सेट तव्हांखे ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे, सिंगारियल नज़र ईंदो आहे, हुननि में पाण जी वॾियूं महिनतूं हूंदियूं आहिनि। इन खां अलावा जेकॾहिं हाण जी ॻाल्हि करियां त सिंध पई थी सॾे जेको असांजो स्लोगन आहे, ऐं हिन टाइम ते जंहिंजी ज़रूरत बि आहे असांजी पूरी सिंध खे, सिंध तव्हां सभिनी खे ॾिसी बि रही आहे त केरु केरु जेको आहे न उहो मदद करे रहियो आहे मुंहिंजी, ऐं केरु केरु मदद न आहे करे रहियो। त उन टाइम ते पाण जेके आहिनि उहो सगा सां गॾु वॉलंट्री कमु करे रहिया आहिनि। ऐं सगा जेका आहे जेके हुनजी ॻाल्हि करियां त हुननि जी जेके चेयरपर्सन आहिनि उहो आपा मेहताब अकबर राजदी साहिबा आहिनि, पाण ॾाढी हंबल आहिनि। ऐं उन्हनि ई ॿुधायो पिए त उन्हनि जो काफ़ी ज़ोर हो त सगा जेको आहे न घणे खां घणो कमु करे। असां वटि हिकिड़ो पयल आहे, हिकिड़ो नोट पयल आहे जंहिंमें काफ़ी कमु लिखियलु आहे। तव्हांखे जेकॾहिं ॿुधाइण त आयासीं त मुंहिंजे ख़्याल सां पूरो प्रोग्राम निकिरी वेंदो हलियो, पर तव्हांखे मथां मथां इहा ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त
जेको फूड आहे उहो डिस्ट्रीब्यूशन थी रहियो आहे, टेंट आहे ऐं उन खां अलावा जेके राशन वग़ैरह आहे ऐं मॉस्किटो जेके नेट्स वग़ैरह आहिनि उहे सभु ॾेई रहिया आहिनि, ॾाढे सुठे तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि। पंहिंजो इंतज़ाम पाण बि कयो अथऊं, असांखे ॿुधायो अथऊं, हा मां लिस्ट पधरी कई अथऊं त असां हे कमु कयो सुठी ॻाल्हि आहे, आहे, जांच हुजणु घुरिजे, बैलेंस चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे, त असां छा कयो आहे। जी उहे सभु कमु करे रहिया आहिनि। वॾी ॻाल्हि त वॉलंटरी कमु करे रहिया आहिनि। सही। अहिड़े दौर में माण्हू चाहींदा आहिनि त असां वटि कुझु न कुझु पैसो किथां न किथां ज़रूरु मिले, पर वॉलंटरी कमु करण वारा माण्हू इलाही घटि हूंदा आहिनि। त असां दिलि जी गहराइनि सां जेके मोहम्मद इस्माइल पंवर साहब आहिनि उन्हनि खे भलीकार चऊं था। प्रोग्राम में ॾाढी ख़ुशी थी आहे, तव्हां सां कचहरी कंदे बि ॾाढो मज़ो अचण वारो आहे। महिरबानी। ऐं उन खां अलावा ॿिया महिमान जेके असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि उहे बि ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि। स्पेशली इन बोर्ड मुतासरीन लाइ मैं बात करूँ सैलाब की तो उनके लिए बहुत ज़्यादा काम कर रहे हैं। उर्दू में जे करे ॻाल्हायां पई त उहे पंहिंजो इंट्रोडक्शन जेको आहे न उर्दू में ॿुधनि त वधीक सुठो लॻंदो उन्हनि खे। केस मंसूर शेख साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चवां थी। चेयरपर्सन है इंसान दोस्त पॉलिटिकल पार्टी आहे जेका मुख़्तलिफ़ एरियाज़ में कमु करे रही आहे ऐं जेकॾहिं अॼु असां घुराइण जो मक़सदु इहो ई आहे त उहे बोर्ड मुतासरीन लाइ काफ़ी सुठो ऐं घणो कमु करे रहिया आहिनि। तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था, वेलकम कहते हैं आपको प्रोग्राम में। ऐं उन खां अलावा ॾाढा सुठा सिंगर मौजूदु आहिनि। असां उन्हनि जी पहिरीं ऑन ईयर थियण खां पहिरीं ऑफ ईयर असां उन्हनि जो सॉन्ग ॿुधी रहिया हुआसीं। ॾाढो सुठो काराइतो ऐं जेकॾहिं सिचुएशन ते चवां त सूट थियल सॉन्ग ॻाए रहिया हुआ ऐं तव्हांखे ऑन ईयर ॿुधण में बि ईंदो। सरताज सोलंकी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सिंधी जा ॾाढा सुठा म्यूज़िशियन ऐं सिंगर उस्ताद बादल लाई साहब असांजी सचड़ा साथी बि आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं मोहम्मद अली साहब जी जेका आहे उहा दबंग एंट्री थी चुकी आहे प्रोग्राम में टोपी सां गॾु। अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। मोहम्मद अली माना अॼु मुर्के थो त माना चाकाई आहे, घर ॾे सभु ख़ैर हाल आहे त बस ठीकु आहे, वॾी महिरबानी, लख तोरा तव्हांजा। सो पंवर साहब सगा जूं हूअं त खोड़ सारियूं ख़िदमतूं आहिनि तालीमी हवाले सां बि, पर बोर्ड में छा माना हीउ जेको बरसाति खां पोइ जेका सूरत हाल आहे उन में पंहिंजो किरदारु थोरो त असां ॿुधायो वरी पाण तव्हां वात वकील आहियो, पंहिंजी ज़बानी पाण ॿुधायो। महिरबानी इरशाद जागीराणी, तव्हांजी महिरबानी, सिंध टीवी जी महिरबानी ऐं उन तव्हांजे डायरेक्टर जी महिरबानी जो ही सिंध सॾे पई जे उनवान सां तव्हां प्रोग्राम कयो आहे। सिंध ग्रेजुएटेशन खे 50 साल क़ाइमु थिए 50 साल थी विया आहिनि ऐं असां हुनजी हाणे गोल्डन जुबली बि मल्हाई। 100 खां वधीक असांजियूं ब्रांचूं आहिनि ऐं जॾहिं ही थियो त मर्कज़ पंहिंजी ब्रांचुनि सां लहविचड़ कई ऐं उन्हनि खे चयो त बाबा कमु कयो। ऐं हमेशह असांजी ब्रांचुनि जा माण्हू रज़ाकार कमु कंदा आहिनि। मां ॿुधायां थो त दुनिया में पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जिथे माण्हू ख़ैरु घणो कढंदा आहिनि। खाईंदा बि घणो आहिनि उन्हनि जो, पर ख़ैर ॾियण वारी जेकी आहे चैरिटी जेकी आहे उहा पाकिस्तान में वधीक थींदी आहे। त सिंध जा माण्हू जेको बि कमु कंदो आहे अॻिते हूंदो आहे उनखे सपोर्ट कंदा आहिनि। त अहिड़ी तरह सिगा असांजी सॼी थर में ऐं मिसाल घोटकी, पनो आकिल, ठुल, जेकबाद, शहदाद कोट, हिते सॼो उन्हनि कमु कयो आहे। उन्हनि माण्हुनि उन्हनि खे सपोर्ट कई आहे। ऐं हीअ ॾिसो कुदरती आफ़तूं बि असां पंहिंजूं चऊं, पर किथे किथे असांजूं कोताहियूं ग़लतियूं ज़रूरु आहिनि जंहिंजे करे इहे एॾियूं सारियूं ग़लतियूं थियूं आहिनि। सिंध ग्रेजुएटेशन जा हज़ारे रज़ाकार जेके पंहिंजे हणा वणा पैसा जमा करे मर्कज़ बि ॾिए थो, किथां मिले थी, सरकार बि सपोर्ट करे थी त इहे जेके सही कमु कनि था, सुठी साख वारा इदारा आहिनि, उन्हनि खे मिले थो पियो। मां तव्हांखे ॿुधायां त मां 3 तारीख़ ते दादू में हुयुसि त फ़ोन आई त का माण्हू अचनि था पिया कराची खां, ट्रक जो आहे सामान आहे उहो खणी था अचनि, तव्हां महिरबानी करे दादू खां ॿाहिरि निकिरी अचो। असां आई टीम आई उनखे रिसीव कयोसीं। हिकिड़ा तालिब शेख नाले आहे, हिते माना गवर्नमेंट जॉब करे थो, उन सां गॾु 3 नौजवान छोकिरा बि हुया, हिकिड़ो हुन सां गॾु एजेंट माण्हू हुयो। हुननि क्लिफ्टन ब्लॉक 2 में कैंप लॻाई, उतां सामान गॾु कयो। हुनजी ख़्वाहिश ई त असां पंहिंजनि हथनि सां ॾियूं। त हुननि जीअं वरी ईअं थिए थो त माण्हू बुख ते वेठा आहिनि, पोइ थिए थो त मूंखे मिले या न मिले, पोइ उतां ज़बरदस्ती बि खणनि था ऐं कॾहिं कॾहिं माना टकूं बि ईअं फुरिजी थियूं वञनि पियूं। मां उन्हनि खे चयो तरीक़ेकार आहे, असां पाण हलूं था। असां उन्हनि खे वठी वियासीं दुरममन में। दुरममन ककड़ जे भरिसां MNV ड्रेन जे बिल्कुलु मथां जिथे उहो पाणी वहे पियो, उहा हिकिड़ो अची मंछर में पवे थो ऐं उतां कट लॻण जा बि ख़दशा हुया, इन करे उते माण्हू बि हुया, बंधनि ते माण्हू हुया। मां उन्हनि खे ॿुधाए तरीक़ेकार असांजो हूंदो आहे त असां सामान पोइते रखियोसीं। असां आयासीं उते बंदि ते, घुमण वारा माण्हू बि हूंदा आहिनि, पर जेके मुतासिर आहिनि, जेके पंहिंजा घर छॾे अची मथे टेंटुनि में वेठा आहिनि, असां उन्हनि जी एंट्री कंदा वियासीं। असां 100 खां वधीक राशन उहो टोकन ॾिना, उते टोकन ॾेई उनखे ट्रक वारे खे घुरायो। असां हिसार ठाहे बाबा टोकन वारो ईंदो वञे, बाक़ाइदगी सां वरितो। उहे माण्हू ॾाढा मुतासिर थिया
तालिब शेख हुनजी टीम हुननि चयो साईं एॾो ऐं वाक़ई सुठे तव्हां साफ़ मुसद्दिक़ तरीक़े सां, माण्हू खे सही। ऐं वरी जॾहिं जेको बचो असां रस्ते में ईंदे में रोड ते जेके माण्हू जेके उन्हनि खे बेवस ॾेई लाचार वेठा आहिनि खटूं हीअं करे उस में वेठा आहिनि नंढड़ा मासूम ॿार उन्हनि खे ॾिनोसीं त मां तव्हांजे चैनल जे तवसुत सां सिंध में कमु कंदड़ माण्हू या जेके ॾियणु चाहिनि हालत आहे साईं, ॾाढी ॾुखी हालत तव्हां अचो तव्हां ॾिसो मजबूर वेठा पंहिंजनि सां ऐं पंहिंजनि हथनि सां उन्हनि माण्हुनि खे ॾियो हीअ जेके तस्वीरूं तव्हां ॾिनियूं आहिनि 2010 में जॾहिं ॿोॾि आई त मूंखे टीवी ॾिसी शुगर थी वई। ओहो, मां स्पोर्ट्समैन आहियां, घणो कमु कंदो आहियां, डॉक्टर मूंखे चवंदा न तोखे शुगर थी नथी सघे, वाह। पर टीवी ते रुॻो ॾिसनि बेवस लाचार माण्हू छा असां ई ख़ुशहाल सिंध जा माण्हू आहियूं। हाणे तव्हां जेके वरी मुल्क आहिनि, असांखे 2022 मुल्क था में अचनि साईं। मुंहिंजी घरवारी मुंहिंजी टीवी बंदि करे छॾींदी, मां सिंधी चैनल हलाईंदुसि त आया सिंध जी सॼी ख़बर पवे, चवंदो न तूं सॼो ॾींहुं वेठो रोई, ॾुख थिए थो रोअण अचे थो साईं, पर रोअण अचे थो पंहिंजे हाल ते। सही ॻाल्हि पोइ शायदि असां पाण ज़िम्मेवार आहियूं हुन हाल जा या इहो मां त ख़बर ईअं तव्हांखे मां चवंदुसि ॿुधायां त तव्हां जेकॾहिं रो था न ॾाढा ख़ुशनसीब आहियो, छो त तव्हां में इंसानियत आहे, तव्हां में जुबो आहे, तव्हां में कयल आहे ऐं तव्हांखे अञा ताईं दिलि में कंहिंजे लाइ रहम अचे थो न, हीअ इंसानियत जी अलामत आहे। ज़िंदा दिलि माण्हू आहियो, जेको नथो रोए माण्हू उहो माण्हू न आहे, मरी वियो आहे। उहो ज़िंदा ई कोन्हे। हीअ जेको रोअण थो तव्हांखे अचे न, इहा ई त इंसानियत आहे। हीअ माण्हू अॼुकल्ह हैवान थी विया आहिनि, माण्हू खे कंहिंजी का परवाह न आहे, माण्हू पाण अलाए कीअं मारनि था, अलाए कीअं हक़ खसनि था, अलाए कीअं धाड़ा आणनि था, अलाए छा था कनि। मां त सोच में आहियां त कीअं कंदा आहिनि इहा। असीं त कंहिं कबूतर खे ॾिसी करे माना कंहिं ॾुखे उन में त वेही था खुर्जी पऊं। में कैंपूं लॻल आहिनि, 4 कैंपूं लॻल 1600 खां वधीक आहिनि। इरशाद कैंप में वियो, ॿारनि जे मुंहंनि ते मुर्कूं आयूं, असां बि उन रवायतुनि खे रखी असां बिस्किट खणी वियासीं ॿारनि जे लाइ, उन्हनि सां कचहरियूं कईसीं, बाबा केरु पढ़ंदो केरु पढ़णु चाहे थो, मासूम ॿारड़ा छा उहे हिकिड़े गिरह जे लाइ माण्हुनि जे अॻियां हथु टंगनि, सिंध जे अॻियां हथु टंगनि। असां सभु ज़िम्मेवार आहियूं त असां इन्हनि जो ख़्यालु रखूं। अलाह ताला सां ई कारोबार करण जो कमु आहे। तव्हां अलाह जे राह ते ख़र्चु कयो, अलाह तव्हांखे ॿीणा ॾेई छॾींदो। मूंखे ॿुधायो असांजे मुल्क में या दुनिया में उहो माण्हू जंहिं अलाह जी राह में ख़र्चु कयो हुजे ऐं उहो कंगाल थी वञे, कॾहिं बि कोन्हे। असां ॾिसो पर किथे किथे असांजी गवर्नमेंट जूं कोताहियूं आहिनि। मां हिकिड़ो मैकेनिकल इंजीनियर जो शोबे जो माण्हू आहियां, पर मां सम्झां थो जेकॾहिं कंहिं हिकिड़े सीनियर आहे उहो 80 साल जे हारी खे वठी अचो, ॿुधाएसि असांखे ॿुधाए त पाणी कीअं निकिरंदो, त उहो पाणी जो तव्हांखे रस्तो ॿुधाईंदो त 1 लख क्यूसेक पाणी अचे थो, तव्हां कढो था 10,000 क्यूसेक, त छॾियो भली सिंध ॿुॾे। मां कंहिंजो नालो कोन थो खणां, मां कंहिंखे कोन थो चवां, पर ही जेके आबपाशी जा माहिर आहिनि इहे छा था माहिर कनि। मां तव्हांखे 2010 में जॾहिं ॿोॾि थी, साईं इदरीस राजपूत उनजी नियतुनि ते को शक कोन्हे, हू सिंध जो सचो हिलाली पुटु आहे। हिकिड़े प्रोग्राम में आयो, हुन लेक्चर पे ॾिनो था अचण वारनि वक़्त में पाणी जी कमी हूंदी, तव्हां पाणी घटि इस्तेमालु कयो, हीअं कयो हीअं कयो। जॾहिं हुन ख़तमु कयो सेशन हुनजो, पहिरियों सुवाल मां कयोमांसि त मूंखे ॿुधायो ट्रोड़ी बंदि ट्रोड़ियो वियो या पाण टुटो, भला उनखां पोइ उनखे मेलनि ताईं उहो वेकिरो थी वियो, असां उनखे बंदि करण जी हुकूमत सिंध कोशिश ई कान कई। मां चयो हिते असां पुलूं ठाहे था वञूं समुंड में, असां पंहिंजे दरिया खे या असां किथां शगाफ़ थो पवे, जिते जेको कमु छॾियूं था उहो उते आबपाशी जो को माण्हू नज़र कोन थो अचे। मां चयो मूंखे चओ मां मैकेनिकल जो शोबे जो माण्हू आहियां, मां तव्हांखे बंदि ॿधी ॾियां। हींअर बि जेकॾहिं जिथे किथे मेड़ जे मथां सुपरे बंदि टुटे थो, इहो 2010 में बि उतां टुटो हो, हुनखे असां एॾो कोन कयो। मां उते ॾिसी बि आयुसि ऐं असां वरी छॾे ॾियूं त बाबा हाणे, ऐं मञो त सही सिंध जा इरिगेशन डिपार्टमेंट मञे त सही त मेहड़ खां ट्रोड़ींदव, ककड़ खां ट्रोड़ींदव, किथां बि ट्रोड़ींदव, पाणी निकिरण जो रस्तो ई न आहे। पाणी 2010 में निकितो, किथां निकितो, मंछुर मां निकितो। 2010 2022 12 सालनि में असां पाणी कढण जे लाइ को सिस्टम ई कोन ठाहियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंछुर जो पाणी ख़राबु हूंदो आहे इंतिहाई, उनजे लाइ कोर्ट जे तरफ़ां आर्डर आहे त तव्हां दरिया में नथा विझी सघो। वफ़ाक़ जेको आहे सो हिकिड़ो सिम नालो खोटे पियो, उहो समुंड में वेंदो, अरबे रुपया उहे ज़ाया थी विया, उहो अध में पियो आहे, उनजी मालिकी कान थी थिए। मंछुर जंहिंमें सभई क़िस्म जूं मच्छियूं थींदियूं, उते हाणे जॾहिं 2 साल पहिरीं 4 साल पहिरीं मां वियुसि कंहिं कम जे लाइ, असां उते को कमु पिया कयूं वेलफेयर जो, पुछो मां चयो छा करे आहियूं, त हुन मूंखे ॿुधायो, मां साईं मच्छी मारे आहियां, कड़ी मच्छी, चई गोज मच्छी।
अब घणे मारी 2.5 किलो मारी, सही। घणे खपाई 80 रुपया किलो। सही सही त हाणे जॾहिं पाणी हुन में आयो, पाणी साफ़ थी वियो, त तव्हां वटि सिस्टम त हुजे, सही तव्हां खां नथो पुॼे। मां वेठो आहियां, मां तव्हांखे ॾाढी ॿुधायां सुठी थो। कचहरी था तव्हां कयो, दिलि नथी चए इंटरप्ट करण जे लाइ, पर वरी बि तव्हां सां वरी ॿीहर मुलाक़ात ते कचहरी वारी कयूं था थोरी देर में। साईं बि असां सां गॾु आहे, इंसान दोस्त तंज़ीम में है, इंसान दोस्त लगे भी तो। जी, तो उसका क्या मोटिव है, पहले तो ये बताएं। देखिए 2020 में जब ये कोरोना आया और जब कराची में की जो कंडीशन थी, तो हमारी इंसान दोस्त टीम जो काफ़ी लोग हैं, हर एरिया में, वाड़ा में हैं, लाड़काना में, हर जगह आपको नज़र आ रहे होंगे। जी, दे जस्ट एक ग्रुप है हमारा, तो वो माशाल्लाह हर जगह काम हो रहा है, और ये जानते भी हैं उनको भी। इनके जो 0 पॉइंट में था वो हमने काफ़ी वहाँ डेवलपमेंट की अल्हम्दुलिल्लाह। 2020 में आपके सामने जब ये पानी आ गया था, तो यूसुफ गोट का एरिया बड़ा था जहाँ कश्तियाँ चल रही थी, दैट वाज द ओनली प्लेस। तो उसमें मैं अल्हम्दुलिल्लाह मैं आई एम द चेयरमैन केटर एसोसिएशन पाकिस्तान, तो उस वक्त हमारे शादी हॉल भी बंद थे, सारा बिजनेसेस बंद थे। तो उस वक्त आई जस्ट स्टार्टेड, तो मैंने एटलीस्ट 375 घरों को रिकन्स्ट्रक्ट करा के दिया, रेनोवेट करा के दिया। जो डैमेजेस हुए हुए थे आपके सामने, सम्मू गोट में वहाँ पे बड़ा डैमेज था नाले के साथ, अल्हम्दुलिल्लाह। फिर उसके बाद आप ये देखें, इब्राहिम हैदरी में पूरी झोंपड़ियाँ हो गई थी खुदा की बस्ती में, औरंगी में, सरजानी में। तो ये 2020 में अल्हम्दुलिल्लाह विदाउट डोनेशन, विदाउट फंड मैंने अपनी मदद आपके तहत की। उन्होंने बड़ी अच्छी बात की कि आप कोई इंसानियत का काम करते हैं तो अल्लाह ताला से कारोबार है वो, और अल्लाह ताला का वादा है 70 गुना देने से। तो जो मैं हूँ, तो आई जस्ट डोंट आस्क फॉर डोनेशन, फलां फलां होता है ना, लोग दुखी जगह दिखाते हैं, पानी दिखाएंगे, कुछ ग्रुप आ जाते हैं मौसमी बटेरे जो होते हैं आपके, अपना फायदा लेके चले जाते हैं, वो अपना जायज़ कैश पूरा शुरू कर देंगे, और 10 रुपए की चीज़ 200 रुपए में अगले को सेल करके वो काम करते हैं। तो मैंने वो कभी फंड वाला सिस्टम अल्हम्दुलिल्लाह किया ही नहीं, अपनी बिजनेस अपने अर्निंग से किया। तो उसके बाद मैंने देखा कि हर जगह बड़ा प्रॉब्लम में है पूरे कराची में, देयर इज़ नो पॉलिटिकल पार्टी हु इज़ वर्किंग फॉर कराची। ख़ास तौर पे जो गोठ और गरीब इलाका है, उधर उनकी कोई ज़िंदगी नहीं है, उनको गटरों में, नालों में, सेवरेज में फंसा दिया। एक एक गली में 5-5 कैंसर के पेशेंट्स हैं जो गटरों के अंदर ही खाने बनाते हैं, वहीं रहते हैं। तो वो एक बड़ी डिफ़िकल्ट पोजीशन थी वहाँ पर। तो अल्हम्दुलिल्लाह फिर हमने जो पूरी टीम मैंने बनाई वहाँ पे यूसुफ गोट और औरंगी टाउन में, उस टीम को फिर हमारे पास एक ही रास्ता था कि वी शुड कम एज ए पॉलिटिकल पार्टी। आई कांट जस्ट डू फॉर द होल कराची, आई कांट जस्ट डू फॉर द होल सिंध। तो उसमें फिर मैंने एक एरिया सेलेक्ट किया कि उसमें पॉलिटिकली अगर हम एक्टिविटीज़ करते, कुछ करते, तो पॉलिटिकल पार्टीज़ का तो एक मोटो यही होता है ना कि एमएनए है, वो पॉपुलर है तो एमएनए है, एमपी है वो पॉपुलर है तो एमपी है। जब उन्होंने देखा कि हमारी पॉपुलैरिटी कम हो रही है, इंसान दोस्त पार्टी इन यूसुफ गोट और औरंगी में बहुत पॉपुलर हो रहे हैं, तो उनसे फिर हमने काम लेना शुरू किया, क्योंकि देखिए गवर्नमेंट की मशीनरी है, ये सारी चीज़ें हैं, काम है। बहरहाल अभी भी जैसे फ्लड आया तो आपने ये देखा होगा कि पॉलिटिकल पार्टीज़ जो गवर्नमेंट में हैं, उन्होंने कोशिश की कि हर एनजीओ का माल रखें और अपने कैंडिडेट जो कि बल्दियात के इलेक्शन उस वक्त एक्सपेक्टेड थे, उसके थ्रू बांटें ताकि उनको वोट पड़ें। तो ये बड़ी बुरी हरकत थी। लेकिन मैं अप्रिशिएट करूंगा डिप्टी कमिश्नर्स, असिस्टेंट कमिश्नर्स को, जिन्होंने नहीं होने दिया इंसानियत के तहत। उन्होंने एनजीओस को हर चीज़ को चीज़ें दी कि भाई आपके हम काम करते हैं, आप बताएं। अब हमारे यूसुफ गोट में 2 कॉलेजेस हैं, डिग्री कॉलेज फॉर वुमेन एंड मैन। एक के ऊपर पूरी जो पॉलिटिकल पार्टी है उसकी टीम बैठा दी गई है कि भाई जो भी किसी ने फ़ंड देना इन्हें दें और वो जाके उन लोगों को खिलाएंगे। दूसरे पे हमारी एक टीम बैठी हुई है और हम लोगों ने खुल के कहा है, आज भी हमने वॉल्स वालों को बुक कराया कि उनको एक्टिविटीज़ करवा के दें, उनको खिलाएं। अब प्रॉब्लम एक सबसे बड़ा जो एक इशू आया हुआ ना, हम सिर्फ उनको राशन दे रहे हैं, हम सिर्फ उनको वो दे रहे हैं, लेकिन वो सिंधी कौम एक बड़ी खुददार कौम है सर, वो मांगने या डकैतियों में, चोरियों में नहीं आती। तो हमने अब कैश देना शुरू किया कि देखें एक बंदे की एक खातून है, उसकी अपनी भी एक डिज़ायर होगी कि मैं मार्केट से कुछ खरीदाऊं, एक बच्चे को हो, वो एक उनकी सेल्फ रिस्पेक्ट तो है ना। बहुत अच्छी बात कही आपने। तो वो भी हम दे रहे हैं। भी इस वेडनेसडे को एक टीम हमारी जा रही है अल्हम्दुलिल्लाह, दादू ही जा रही है वहाँ पे, कैश, जो मॉस्किटो की नेट्स हैं, मैट्रेसेस, और एक पूरा हम सेट बना के दे रहे हैं विद कूलर, कि ताकि वो वहाँ पे हों तो 100 के लिए हम पूरा विलेज बात करते हैं। सिंगर बि असां गॾु आहे ॾाढो सुठो, सो बोर्ड मुतासिरनि जे हवाले सां कलाम पंहिंजे हिसाब सां सुठा सिलेक्ट कया अथई। ॿुधूं भला ही दर्द जो दास्तान आहे, दिलि माना जेको आहे सो हूअं बि कर्ब में आहे, भला कुझु वधीक थी वेंदी, ॿियो छा। यंग सिंगर जी
हो वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी थी विया बेघर मारूअड़ा हो वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी थी विया बेघर मारूअड़ा ॾाढो वक़्तु ॾुखियो थी वियो ॾाढो वक़्तु ॾुखियो थी वियो मुंहिंजा रब तूं रहम फरमा वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी थी विया बेघर मारूअड़ा हो वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी सब फसल तबाह थी विया नाहे खाइण लाइ दाणो बीमार थी विया बचड़ा इलाज किथां थींदो सब फसल तबाह थी विया नाहे खाइण लाइ दाणो वडेरन सियासत दानन रुगो पंहिंजा पेट भरिया पैसे जी लालच में गरीबन जा घर बोड़िया वडेरन सियासत दानन रुगो पंहिंजा खजाना भरिया पैसे गरीबन जा घर बोड़िया हथ सां था पाणी छॾनि वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी थी विया बेघर मारूअड़ा हो वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी मेहताब खणी हथड़ा रोई रब खां दुआ थो घुरां रब वास्ते पंडितन जे सिंधुड़ीअ ताड़ महल हटा मेहताब खणी हथड़ा रोई रब खां दुआ थो घुरां रब वास्ते पंडितन जे सिंधुड़ीअ ताड़ महल हटा सोलंगीअ जी अथई इल्तिजा वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी थी विया बेघर मारूअड़ा हो वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी थी विया बेघर मारूअड़ा ॾाढो वक़्तु ॾुखियो थी वियो ॾाढो वक़्तु ॾुखियो थी वियो मुंहिंजा रब तूं रहम फरमा वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी थी विया बेघर मारूअड़ा हो वई सिंधुड़ी बुढ़ी मुंहिंजी हालतुनि खे अकासी शाइर कई हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी था अचूं
त पोइ कचहरी कंटिन्यू रखूं था। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, शामिल बि थी सघो था। सिंध पई थी थी सघे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे सिंध पई थी सॾे ऐं सॾ में सॾु ॾियण जे लाइ तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। टेलीफोन कॉल कंदव रोज़ जीअं अॼु बि ॿुधाईंदव तव्हांजे इलाइक़े जी, तव्हांजे तर जी, तव्हांजे घर जी छा सूरत हाल आहे। पंहिंजा पाण में आहियूं ऐं हिक ॿिए सां हाल वंडे करे हिक ॿिए सां ॻाल्हियुनि जी शेयरिंग जेका थींदी दिलजाए थींदी आहे। कॾहिं कॾहिं के मसइला वरी निबिरी पवंदा आहिनि, मामला सेट बि थी वेंदा आहिनि। सो टीवी जो प्रोग्राम आहे, खोड़ सारा महिरबान हिते बि ॾेह में बि ॾिसनि पिया, परॾेह में बि ॾिसनि पिया। थी सघे थो कंहिंखे का कॉल अचे त का हेल्प बि करे सघे थो। तव्हां असांखे पंहिंजा मसइला ज़रूरु ॿुधाइजो। सो असां सां इस्माइल पंवर साहिब बि गॾु आहे, ॾाढो सुठो कलाम ॿुधोसीं। कलाम खां पोइ जॾहिं मोटी आया आहियूं त वरी इंसान दोस्त वारो दोस्त बि आहे असां गॾु, त उन सां बि कचहरी कंदासीं। पर पहिरियां पंवर साहिब मूंखे ॿुधायो त सॻा फुलजी स्टेशन जी थोरी जांच जूच बि ज़रूरी आहे, त उते छा पियो थिए, उते केरु कमु करे रहियो, ओवरऑल छा कहिड़ा पियो कमु थिए करे सिंध रहिया। में। ॾिसो असां बि सिंध जो हिसो आहियूं ऐं सिंध ग्रेजुएट पुलिस स्टेशन शाख 2010 में तमामु घणो कमु कयो ऐं न रुॻो उहा माण्हुनि खे मानी पहुचाइण या उन्हनि जी नज़रदारी, उन सां गॾोगॾु मेडिकल कैम्प उन वक़्तु बि असां महीनो हलाई हुई 2010 जी ॿोॾि में। ऐं हाणे बि असांजी उते कैम्प में 20 ॾींहंनि खां उहा हिकिड़ी मेडिकल कैम्प हले पई, शाम जो 6-7 बजे खां राति 11 बजे ताईं। हिते असां मुफ़्त चकास बि कयूं पिया, डॉक्टर ॾिसनि पिया, डॉक्टर्स वॉलंटरी कमु कनि पिया ऐं असांखे दवाऊं असां जेको नौजवान आहे मुख़ैर माण्हू उन असांखे फ़ोन करे मोकिले ॾिनियूं ऐं उनखे चई बाबा तव्हां मल्टीनेशनल जेको माण्हू अचे पियो ॾिसे पियो त तव्हां वटि ई दवाऊं पयूं आहिनि, हे त मिलनि ई कोन पियो, हेॾी सारी महांगी दवाऊं रखियूं अथव। पर उहो जेको असां मुख़ैर माण्हू हो उनजी ख़्वाहिश हुई त माना उहा दवा ॾियो जेकी कंहिं ॿार खे कंहिं मर्द खे माई खे लॻे त उनखे उहो असरु करे, असरु थिए। हाणे ॾिसो असांखे मर्कज़ असांखे तरपाल ॾिना, असांखे मस्किटो नेट ॾिनियूं, उहे मच्छरदानियूं असां रोडनि ते जेके माण्हू वेठा आहिनि, जेके बछड़ा वेठा आहिनि, उहे वञी राति जो वञी उते ॾिसी अचूं पिया त जंहिंखे नेट न आहे, जंहिंखे न आहे, उते ॾेई अचूं, राशन ॾेई आयासीं। ऐं ॿियो ॿारनि जे लाइ असांखे हैदराबाद मां कंहिं दोस्त मोकिले ॾिनो त उहो उतां बिस्किट काफ़ी सारा असां वटि आया, असां वटि हुयो त असां ॿारनि वटि वञूं। किथे ॿार बुख ते वेठो आहे, ॿ टे ॾींहं उहो मानी नथो खाए, तव्हां यकीन कयो हिकु माण्हू सिर्फ़ु इन बुनियाद ते ख़ुदकशी करे छॾी त हू पंहिंजनि ॿारनि खे कुझु ॾेई न पियो सघे। त अहिड़ी तरह सिगा फुलिजी बि उनखे असांजी टीम आहे, आफ्ताब पंवर असांजो सदर आहे, उनखे ईअं माण्हू ॾेई छॾींदा आहिनि, हीउ विरायो हीउ विरायो। ऐं यकीन कयो जेको माण्हू कमु करणु वेंदो आहे किथे का रुकावट कान थींदी आहे त को असां वटि फंड न आहे, असां वटि सामान न आहे, नियतूं ठीकु आहिनि तव्हांजूं। मां तव्हांखे फुलिजी सां गॾु गॾु ॿुधायां, थर में आहे, थर में असांजो अरबाब ख़ालिद कमु करे पियो, असांजूं टीमूं कमु कनि पियूं ऐं थर में अरबाब ख़ालिद खे दुनिया मां किरोड़े रुपया मिलंदा आहिनि, हू उते कमु कंदो रहंदो आहे पाणीअ ते। हाणे बि हू रोज़ु पंहिंजे हिसे जो कमु रोज़ु करे पियो। असांजी सिगा ठुल आहे, घोटकी आहे, पनोआ किला, कशमोर आहे, शदात कोट आहे ऐं सीता आहे, फुलजी, प्यारो, दादू, सेवण, इहे सभु माण्हू पंहिंजे हिसे जो कमु कनि पिया। मिसाल शाहिद बेराणी आहे, असांजो कैनेडा में वेठो आहे, हुनजो ॻोठु आहे होतखान बेराणी मोरे जे लॻ, हू उतां वेही करे पंहिंजे ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे राशन मुहैया थो करे, कंहिंखे का तकलीफ़ थी थिए उतां फंड मोकिले थो, थी थो वञे। इहे माण्हू साईं सातुनियो आहे, लाड़काणे जो आहे, पाण अमेरिका में रहनि पिया, उहे पंहिंजे ॻोठे जे माण्हुनि जी करे सघनि था। असांजी फुलजी जो हिकिड़ो नौजवान आहे, किथे जॉब करे पियो, सुठी पोस्ट ते आहे, त हू मां सम्झां थो करोड़ जे लॻभॻि हुन असांजे पंहिंजे शहर ते फुलजीअ ते कयो हूंदो, त हू 20-25 महीने खां मानी हले पई। हाणे मच्छर जो स्प्रे थिए पियो सॼी यूनियन काउंसिलुनि में, जेके पसीरदाई में आहिनि उते थिए पियो, त इहो नौजवान कनि पिया, चवनि था मुंहिंजो नालो न खणिजो, बसि भई कमु थिए पियो, पैसा अचनि पिया, असांखे दवाऊं अचनि पियूं, कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। ॾिसो ऐं हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे पियो। मोरो ब्रांच आहे असांजी, उहो कचे में वञनि पिया, होॾां वञनि पिया, मर्कज़ उन्हनि खे ₹1 लाख मोकिले थो, मास्कोटो नेट मोकिलनि पिया, त हू माण्हू उन्हनि खे ॾियनि पिया। असांजो डॉक्टर जावेद आहे हिते कराची में, डॉक्टर मज़र मेमण जो पुटु आहे, मज़र मेमण जे नाले सां फाउंडेशन आहे, हू ₹1 लाख मोकिले पियो ॾिए, दवाऊं मोकिले पियो ॾिए, डॉक्टर मोकिले पियो ॾिए, टीमूं मोकिले पियो ॾिए। हींअर वक़्तु आहे असां इन्हनि माण्हुनि में बीमारी घणी पइजी वई आहे, जानवरनि में घणी बीमारी अची वई आहे, त असां हाणे कोशिशि पिया कयूं त असां
अहिड़नि हंधनि ते वञूं जिथे केरु न पहुतो हुजे, उते उन्हनि जी मालिकी कयूं। मुंहिंजी सॻी मासी जेको सुपरियो बंदि टुटो आहे उनजे भरिसां उन ख़ान जो ॻोठु आहे, उते रहंदी आहे। अञा जॾहिं बारिशूं थियनि पियूं उनखे फ़ोन कयो, मासी तूं हाणे हेॾे कराची अची वञ, घर असांजो हिकिड़ो ख़ाली पियो आहे, तव्हां हिते रहो अची। न बाबा मुंहिंजो माल, मां चयो माल तुंहिंजो हुयो, पेटीअ में बिस्तरा हूंदा न, भला को फ्रिज टीवी त तो वटि कोन्हनि न, पर मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो पोटो आहे, उते रही पई। बंदि टुटो, हू बंदि ते वेही रहिया, तस्वीरूं मोकिलनि पिया हू असांखे। मुंहिंजी मासी जी तबियत ख़राबु थी पई, हाणे उन्हनि खे रुगो मेहड़ में ॾेखारण जे लाइ ॿेड़ी 500-500 रुपया माण्हू थी वठे, 5-8 किलोमीटर जो फ़ासिलो आहे, 500 रुपया किरायो आहे, पहिरीं 400 हाणे 500 हूंदो। ॿ माण्हू वञनि था, 1000 रुपया ॾियनि था। काज़ी आरिफ़ खां मेहड़ विया, सॼो ॾींहुं कंहिं अस्पताल में हुया। नेठि मिंथूं करे मासी खे हिन ॻाल्हि ते राज़ी कयोसीं। उहा अॻु में न पई अचणु चाहे, पर बीमारी में राति हू पहुती आहे, मुंहिंजी घरवारी मूंसां गॾु हिते हुजे हा, पर उहा पंहिंजी माउ वटि वई आहे। ऐं मां हितां निकिरंदुसि, असां हुनखे कंहिं अस्पताल में दाख़िल कराईंदासीं। त उहे माण्हू माना सिहतमंद आहे, हू पंहिंजी औलाद जे लाइ, हिननि जे लाइ हू न पई निकिरे, पर हू जे माहौल में रहनि था, चइनी तरफ़नि खां पाणी हुजे, साफ़ पाणी न हुजे, मच्छर हुजनि, ऐं माना का सहूलियतूं एतिरियूं न हुजनि, माण्हू हुई बीमार थी थो वञे जॾहिं माण्हू इहे त हू सभु असां शयूं मुंहिंजी ॾिसे थो मासी त आहे, माना वाक़ई। हुननि चयो बाबा घणी सीरियस आहे, बाबा खणी अचोसि। हाणे उते हुनजी धीउ हिकिड़ी गॾु आई, मुंहिंजी मासात आई आहे, मुंहिंजी घरवारी हुन ॾे वई आहे। हाणे हिन महिल असां हुनजी हाणे कंदासीं। ठीकु आहिनि? हा ठीकु आहिनि, भई हिते ॾेखारींदासीं न हाणे। त हाणे ॾिसो, हीअ रुगो मुंहिंजी मासी जी ॻाल्हि कान्हे, हीअ असांजी सॼी सिंध जी ॻाल्हि आहे। मां रुगो मासी जो ज़िक्र पियो कयो, त अहिड़ा घणा माण्हू आहिनि, तव्हां वञो त सही, हू रोई ॾींदो, कंहिंसां ॻाल्हि कनि, कंहिंसां दान ॾियनि। सही ॻाल्हि आहे। असांजा उर्दू चैनल जा को हिकिड़ो एंकर पर्सन हुयो, वियो परे ताईं वियो, सेवण तालके में वियो, त असां ॾिसी हैरानगी थी वई त असां सिंध गवर्नमेंट असांजी छो नथी उते पहुचे, असांजा माण्हू उते छो नथा पहुचनि। ऐं असांजा, मां नाराज़ केरु भली थिए त थिए भली, जेके MP MNA आहिनि मुंहिंजी सिंध जा, जेकॾहिं पंहिंजी प्रॉपर्टी जो 4थों हिसो बि पंहिंजे हल्के जे माण्हुनि ते ख़र्चु कनि, उन्हनि खे ॾियनि न, त को माण्हू मुंहिंजो वेलो न वेहे, ऐं सिंध जो को माण्हू ईअं कंहिंजे अॻियां हथ न टके। सर प्रॉपर्टी खे छॾे ॾियो, तव्हां जेके NGOs ॾियनि पियूं, ॿाहिरि मुल्क वारा ॾियनि उहे सच्चाई पिया, मिले थो। मूंखे ॾिसो, मां ॾिसंदो आहियां प्रॉपर्टी खे त छॾियो, सभई फ्लाइटूं अची वियूं। हाणे तव्हां ॿुधायो, 100 जहाज खां वधीक आया, हिकिड़ी जहाज में केतिरा हूंदा? दूसरा देखिए, मीडिया को चाहिए कि जो MNA MPs इंटीरियर के हैं, जो कराची रह रहे हैं और जो इंटीरियर में उनके घर हैं, उनको भी तो दिखाएं क्या वो डूबे या नहीं डूबे। सही सही, वो कहाँ पे खड़े हैं? वो तो नहीं डूबे ना सर, मीडिया तभी उनको परवाह नहीं है, जाके उनसे फिर जनरेट करवाएं। उन्होंने डुबो दिया पूरा। इलेक्शन के ऊपर 4-4, 6-6 करोड़ लगाता है, तो क्या यादें नहीं लगा सकता वहाँ पे? देखें, एक MNA के अंदर 2 MPs हैं फॉर एग्जाम्पल, आप बताएं 3 लोग हैं, 3 टाइकॉन हैं, जिनके पास 6, 4, 10, 14 करोड़ लगाना है उन्होंने अगले इलेक्शन में मिनिमम। सो वही एक दूसरे का कि ये सारी फंडिंग आपकी कौम जिंदा होगी, उसी में काम बनेंगे ना। इस वक्त बिलावल साहब के पास इतना बड़ा चांस है टू बिकम अ कंट्री लीडर कि एक सिंध को खड़ा कर दें। ये चाहें खड़ा कर सकते हैं, इनके पास पावर है, मशीनरी है। रियाज मलिक को कुछ मेन जगह दे दें जी, आप ये करा दें, बिल्डर्स को दे दें, बिल्डर्स के पास मशीनरीज है, एक महीना वक्फ करवा दें, आपके इलाके डेवलप हो जाएंगे। आप बस जो प्राइस कंट्रोल वाले हैं उनको एक्टिव कर दें। सही, आप बताएं, आप मच्छरदानी लेते हैं तो 400 की थी तो 800 की होगी, 800 की 1200 की होगी। आपका मांस 10 रुपए 5 रुपए का आता था, 50-60 में चला गया। इसको कंट्रोल कर दें। आपसे कुछ पैसे नहीं मांग रहे जी, हमारी कौम NGO सोशल वर्कर सब कर रहा है, खुद ही कर रहा है। सर हमारी कौम इतनी भोली भाली, वो कहती है कि भाई आप खुद आ जाए हमारे बीच में, ये भी बड़ा मसला है। आने के लिए तैयार नहीं। इस हिसाब से इनको भी हाईलाइट किया जाए। अब कब बताएं, 40-50 साल पीछे चला गया सिंध। अब देखें इनका, और मैं तो ये कहता हूँ, पानी जो इन्होंने 3 से 4 महीने का मिनिमम टाइम दिया है कि कम से कम जो लगेंगे 3, 4, 5 महीने लगेंगे। अब अगर पानी जाता है तो आप ये बताएं, किसी का बड़ा घर था, किसी के जानवर थे, भैंसें थी, बकरियां थी, बकरे थे, जो जिनका काम यही होता है कि पूरा साल उसके ऊपर मेहनत करके वो फिर एक दफ़ा कुर्बानी पे बेचते हैं। तो मैं ये NGOs एंड सोशल वर्कर्स को भी ज़रूर कहूँगा कि आप जब भी डिस्ट्रीब्यूशन करने चाहें, सिस्टम के साथ जाएं। इस वक्त आपसे DCs
और जो आपसे पुलिस वाले हैं बहुत ही कोऑपरेट कर रहे हैं, क्योंकि उनके अंदर भी दिल है, दे आर पाकिस्तानी टू, भले वो किसी कम्युनिटी से, किसी पॉलिटिकल पार्टी से बिलोंग करते हैं, लेकिन वो आपको सपोर्ट अप कर रहे हैं, आपको सिक्योरिटी प्रोवाइड कर रहे हैं, आपको अकोमोडेशन दे रहे हैं कि आप आएँ और यहाँ पे लोगों का काम करें। उन्हें अपना इलाका डेवलप चाहिए। दे आर नॉट पॉलिटिकल पार्टीज बट दे आर गुड ह्यूमंस। तो अगर उनके साथ मिल के ये कवर करें तो बड़ा अच्छा। आप कैश ज़रूर थोड़ा सा दें लोगों को वहाँ पे, और उसके बाद आप रमज़ान तक जो कर सकते हैं करें जिससे लोगों को फ़ायदा है। उसके बाद इनको जानवरों की अगर आप लोग कवर कर दें, जो इनको प्रोवाइड कर दिया जाए, क्योंकि देखें आधा तो इंसान अपना फ्यूचर देख के मर जाता है सही बात कि मेरा ये डूब गया, मेरे भैंसें चली गई, बकरियां चली गई, मेरा ज़राया आमदनी ये सब चली गई। आधा इंसान वहाँ ख़त्म हो जाता है। और उसकी सोच में देखें ना, जो बंदा सोच रहा होगा कि मेरा तो बड़ा घर था और मैं आज बाहर बैठा हूँ, तो सोच के आधा अंदर से ख़त्म हो जाता है, बीमार हो जाता है बंदा। जैसे देखना, अब उनको जिंदा रखना है, उनको जिंदा रखने के लिए उनको उसी स्टैंडर्ड पे लेकर आना है, और कोई मसला नहीं है। सिर्फ ईमानदारी, ऑनेस्टी और खुदा का खौफ ले आए कि हमें अल्लाह को जान देनी है। इतना कमा लिया इन लोगों ने कि 2-2 हज़ार साल की, इनको कैसे है कि 2-2 हज़ार साल जिंदा रहेंगे, कि इनकी पुश्तें भी बादशाहों की तरह रहेंगी। सिर्फ ये 1 साल वक्फ कर दें सिंध के लिए। सिंध ने बड़ा दिया है, पूरी पाकिस्तान को दिए, बड़े लीडर्स दिए हैं, बड़े ह्यूमैनिटेरियन हमारे बड़े सूफी बुजुर्ग आए हुए यहाँ पे। सही बात। हर चीज़ सिंध ने आपको दी है। आज 1 साल वक्फ कर दो, छोड़ दो सियासत, सब चीज़ें छोड़ो, तो खुदा की कसम डेवलप हो जाएगा और पहले से अच्छा हो जाएगा। और आइंदा जो पानी के, इन्होंने बड़ा अच्छा बताया, आइंदा जो पानी के लिए आप एडवांस देखिए, चूंटी भी है, अपना रिज़्क पहले ही ऑफ सीजन में इकट्ठा कर दिया। तो आप इन चीज़ों को देखें कि आगे ये पानी का इशू, आप चाइना से आपके बड़े टर्म्स हैं, आपसे अगर काम नहीं हो रहा, आप चाइना को एक एरिया दे दें कि आप इसको डेवलप कर दें, हमें कोई पैसे नहीं चाहिए। सही बात। आप टर्की को एक एरिया दे दें, जो लोग आपसे बहुत प्यार करते हैं, करने के लिए तैयार भी हैं। आप सऊदी अरेबिया को देंगे, सर यहाँ पर मशीनरियाँ वगैरह लाएं, ये वाला आप 0 पॉइंट आप कर दें, आप हैं जी बदीन कर दें, आप दादू कर दें। खुदा की कसम वो ऑनेस्टी से 6 महीने में पहले से ज़्यादा कर देंगे। ऑलरेडी पहले भी सिंध में क्या दिया हुआ था, सही है, ऑलरेडी क्या था, तो वो उसको डेवलप करने में इतना न होगा। बस आपकी नीयत, अमल, खुदा का खौफ आना चाहिए कि आपको ये होना चाहिए कि आपने मरना है, बाद में आप आंसरेबल होंगे। सही बात है। ये सही चीज़ जिस दिन रियलाइज हो जाए कि आपने जवाब दे होना है, बस ये बात आ जाए ना तो सारी बात। 10-10, 20-20 हज़ार के खांचे, लाख रुपए के खांचे लगा के कितना दिन रहता है आपके पास। अल्लाह माफ करे। तो इंशाल्लाह आपके इस सब लोगों के मीडिया की वजह से इनके दिमाग दिल खुलेंगे। को कलाम बुधूं उन्हें यार वक्त पर ये भी पिटी दफ़ा फनकार गरीब तो जिथे असां ॻाल्हि कयूं पिया MP MNA जी, त मां पंहिंजे हल्के जो MP MNA जो ज़िक्र ज़रूरु कंदुसि। त पोइ महीने जी 23 तारीख़ ते मां पंहिंजे ॻोठ में वियुसि, त उते बारिशूं हलनि पियूं, पाणी असांजे शहर खे विकोड़े वरितो। त उन बारिश में असांजो MNA आयो, मीटिंग कई, छा खपे, बाबा मशीन खपे असांखे, हिकिड़ो कैनाल कढणो आहे नंढड़ो, जंहिंमें असां दादू कैनाल में पाणी कंदासीं, ठीकु आहे, तव्हांखे हर शइ मिलंदी। पोइ ॿियो असल में हुयो त किथां बि बंद खे टोड़े कटणोसि, पर उहो माण्हू असांजो MNA ॾींहुं राति कमु कंदो रहियो, ऐं राति जो 1 बजे 2 बजे बि बंदनि ते मुन पहिरे पे ॾिना। ऐं MPA बि जॾहिं सेवण ॿुॾे पियो, माना भान सैदाबाद खे ख़तरो हुयो, त माण्हुनि वरी कट ॾिना, त भली भला जेकॾहिं भान ॿुॾे थो त दादू बि ॿुॾे। हा, इहो ॿुधी वठिजो ॻाल्हि, त इहा सुठी त कान्हे, जेकॾहिं मां ॿुॾा थो त केरु ॿियो ॿुॾे। त ॾींहुं राति हुननि वरी हिकिड़ो रिंग बंदि ॾियारियो दादू खे। असांजे MPA नौजवाननि खे पैसा ॾिना, त फलाणी यूनियन कौंसल में ॾियो, तव्हां फलाणी यूनियन कौंसल जे माण्हुनि खे मानी खारायो। मां चवां थो मुंहिंजे दादू जो MPA MNA माण्हुनि जी मालिकी कई आहे, ऐं ॾींहुं राति हुननि कमु पे कयो। सुठी ॻाल्हि आहे, जेके कनि था उन्हनि खे एप्रिसिएशन मिलणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ईअं ई मां चवां थो सॼी सिंध जा MPA MNA हुजनि। इमोशनल थी विया आहियो, मां चाहियां थो भले हाणे कलाम घणो तव्हां रोअंदो त वरी रहंदो। अॻु में बि तव्हांजी घरवारी चयो आहे त इहे ॾुख वारियूं ख़बरूं ॿुधो था, शुगर थी वई, हाणे कुझु ॿियो न थी वञे, अलाह ख़ैरु करे, एॾो था रो। तव्हांजी सिहत असांजे लाइ इंतिहाई अहम आहे, तव्हां मोज़िज़ आहियो, तव्हां असांजा वॾा आहियो, तव्हां सरमायो आहियो सम्झो। बिल्कुलु बिल्कुलु शक न। जी साईं, हाणे तव्हां कलाम ॿुधाईंदो। बेनकाब निकितो आहे, को हादिसो बर्बाद थींदो, ए दोस्त जो खुदा है जो दीदारे दिल रुबा थींदो।
जे दीदार नमाज़ त पोइ वक़्त छो कज़ा थींदो अखियुनि में थी वे तवारे छपर ढकियां तारनि में तकियो रखी पिंबड़ियुनि में थी पे तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां की ॾियो असां हूं तुंहिंजा तूं असांजो पोइ यार एॾो हिजाब छाल असां हूं तुंहिंजा तूं असांजो पोइ यार एॾो हिजाब छाल ॾिसी असांखे झुकाए नज़रूं पंजी नजर जो प्यार प्यालो पंजी नजर जो प्यार प्यालो असां पियो दस शराब छाले ॾिसी असांखे झुकाए नज़रूं ॾिसी असांखे झुकाए नज़रूं दिए थो रुख ते नकाब छाले असां
चांडिया मोहम्मद तोखे ॾिसण थो सवाब भाया तोखे ॾिसण थो सवाब भाया विञाई थो ही सवाब छाले ॾिसी असांखे झुकाए नज़रूं ॾिसी असांखे झुकाए नज़रूं ईअं ठोर खते नकाब छाले असां तुंहिंजा तूं असांजो पोया रहे लो हिजाब छाले पोया रहे लो हिजाब छाले वाह वाह साईं असां तुंहिंजा तूं असांजो पोयार एॾो हिजाब छा लाइ ॻाल्हि त भली आहे साईं पर हिकिड़े शाइर वरी चयो त साॻियो आहे तूं साॻियो मां मोहबत पर मटिजी वई मोहबत मटिजी वेंदी आहे त पोइ हिजाब थी वेंदा आहिनि पोइ वरी इहे जेके सिलसिला शुरू थी वेंदा आहिनि बेरुखीअ जा बहरहाल हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था कचहरी कयूं था बोर्ड मुतासिर असांजा मारू माण्हू बेयारो मददगार आहिनि उन्हनि जी सार बि लहंदासीं मस्ती मज़ाक बि कंदासीं कुझु खिलाईंदासीं कुझु ॾुख बि वंडींदासीं सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सिंध पई थी सॾे ऐं तमामु घणो कमु थिए पियो ऐं सुठा जेकी असांजा माण्हू आहिनि जेकी ख़ासि तौर ते जेकी वॉलंटियरली कमु कनि था त उन्हनि खे जसो आऊं ॾियां थो उन्हनि खे सलाम पेश कयां थो जेकी हुकूमती सरपरस्ती खां अलावा बि पंहिंजे हणावणा ॾेई पंहिंजनि दोस्तनि यारनि खां पटे सटे बि कमु कनि पिया सची ॻाल्हि इहा चवंदा यार कुझु कजे हा ॾाढो मुश्किल हूंदो आहे कंहिंखां त असांखे ॾेई वञो डोनेशन ॾियो कैंप्स में बीही करे वठणु केतिरो मुश्किल हूंदो आहे जॾहिं असां गाॾियुनि खे रोके करे बीहारे करे चऊं था असांखे कुझु पैसा ॾेई वञो त लिटरली उन्हनि खे जेको आहे न एप्रिसिएशन मिलणु खपे उन्हीं एप्रिसिएशन ते जेको है आप हमें बता रहे थे कि आप इवेंट रखने वाले हैं ऑर्गेनाइज करने वाले हैं उन्हीं वॉलंटियर्स के लिए तो क्या है उनके बारे में थोड़ा बताइएगा हमें। देखिए लास्ट टाइम भी हम लोगों ने 2021 में कोरोना के लिए दिया था अच्छा। और बहुत बड़ा इवेंट था हमारा और उसमें मैंने ये देखा कि जो अवार्ड सेरेमनीज हैं वो सेल होती हैं कि जी पैसे लिए अवार्ड दे दिए कि जी इसने बेस्ट काम किया वो तो मैंने लास्ट कोरोना में भी अवार्ड एक फ्री अवार्ड्स दिए थे मेडल्स दिए थे सारा और अभी भी मैं यही कर रहा हूँ कि जिन लोगों ने किसी भी पाकिस्तान में जहाँ फ्लड आया नॉट जस्ट ओनली इन सिंध जहाँ जहाँ हुआ है तो उसकी हम लिस्टिंग कर रहे हैं लोग भी हमें अपनी प्रोफाइल्स भेज रहे हैं तो उनको मेरिट के ऊपर अवार्ड्स दिए जा रहे हैं ठीक है और हर जिसने थोड़ा भी काम किया उसको अवार्ड मिलेंगे एंड यू डोंट हैव टू पे फॉर द अवार्ड दैट विल बी ऑन द मेरिट फॉर ह्यूमैनिटेरियन वर्क व्हिच यू डिड फॉर ह्यूमैनिटी तो ये एक पहला अवार्ड है पहला ही हमने कोरोना अवार्ड दिया था और ये बहुत अच्छी बात है वैसे यही होता है कि भाई अवार्ड देने के बाद पैसे लिए जाते हैं इसको थोड़ा सा आगे किया है कि इन 2 months लोग मजीद काम करें टू गेट द अवार्ड अवार्ड इज फ्री ऑल द एक्सपेंसेस वी आर मीटिंग लेकिन आप काम करके दिखाएं तो हमने उसी लेवल पे देना है और जिस सोशल वर्कर जिस एनजीओ ने सबसे ज़्यादा काम किया होगा उन्हीं के जो टॉप लीडर होंगे वही चीफ गेस्ट होंगे इसके हम किसी को और इसमें हम गवर्नमेंट ऑफ सिंध को भी अवार्ड देंगे उनका काम देख के फेडरल गवर्नमेंट जिसमें प्राइम मिनिस्टर ने बहुत जगह किया एवरीबॉडी इज डूइंग अपने अपने पार्ट को प्ले कर रहे हैं हम क्रिटिसाइज तो इजीली कर देते हैं बट एवरीबॉडी इज डूइंग तो हम हर एक के अवार्ड्स पे जाएंगे इंशाल्लाह ताला और इसी तरह मीडिया के जो फोटोग्राफर्स हैं और जो आपको पता है एंकर्स हैं रिपोर्टर्स हैं जो ग्राउंड पे जाके काम कर रहे हैं तो हम उनको भी वोट दे देंगे जो प्रैक्टिकल पीपल हु हैव डन दैट इंशाल्लाह ताला बाय द ग्रेस ऑफ अल्लाह जबरदस्त बहुत अच्छी बात है एप्रिसिएशन मिलनी चाहिए 2021 का हमारा बहुत हिट था बहुत ज़बरदस्त अवार्ड था एटलीस्ट 700 लोगों को अवार्ड्स मिले जिन्होंने कोरोना में वाकई काम किया उनका पूरा हाईलाइट किया गया और बहुत बड़े अवार्ड्स थे बेहतरीन सर तहां ॿुधाइजो त तहां कंहिंखे एप्रिसिएशन ॾियणु चाहियो था मतिलबु ऑनियर जे खणी वरिता असांजा हज़ारे कारकुन आहिनि ऐं हर ब्रांच पंहिंजो हर साल जेको असांजो थींदो आहे एनुअल डे उन में असां हर ब्रांच मां हिकिड़ो बेस्ट वर्कर वठंदा आहियूं उनखे अवार्ड ॾींदा आहियूं ऐं वरी ॿिए साल वरी उहो ॿिए वर्कर खे मिलंदो आहे पर उत्साह मिलंदो आहे पर अवार्ड त उनजो उहो आहे त हू कमु करे थो ऐं मुतमिन थिए थो घर वञे थो उनखे निंड अचे पई हिकु पासे तव्हां जहिड़ा माण्हू जेकी साथी तव्हां ॿुधाया उहे माण्हू जेकी एॾी ख़िदमत कनि पिया ऐं बग़ैर कंहिं लालच जे बग़ैर कंहिं लोभ जे बग़ैर कंहिं मतिलब जे पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कनि पिया हिकिड़े पासे इहे माण्हू ॿिए पासे उहे माण्हू जेकी हिन ॾुखे वक़्त में बि पेनाडोल बि लिकायूं वेठा आहिनि हिन ॾुखे वक़्त में उन्हनि जे लाइ छा चवंदो ख़ुदा जी का सड़ाई थिए ॿार छा थिए मुंहिंजो दोस्त अचे पियो मिठी खां
उन चयो त मां हिते नेट जेको पंहिंजो तरपाल आहिनि न उहे 12x12 जा हिते वरिता आहिनि मिठी मां चयो तव्हां अचो पिया मीटिंग में हिते तव्हां हलिया वञो कराची होलसेल मार्केट पोइ शाम जो हुन मूंखे फ़ोन कयो त मां मिठी मां उहो 1200 जो वरितो कराची जी होलसेल मार्केट जेका पहिरीं 800 हुई पोइ उहा 1500 थी वई त माना 700 वधाए छॾिया मां सर हैं भी बड़े नेक नमाजी हैं, ये सारी चीजें बेच के फिर नमाज पढ़ने चले जाते हैं। तो ये एक बात और एक आपको एक्सपीरियंस, क्योंकि कोरोना में जब हमने अवार्ड्स दिए तो हमने बड़ा लर्न किया। अच्छा, बाज ये जो सोशल वर्कर्स हैं जो ये दुख दर्द दिखा के पैसा बटोरते हैं, अच्छा वो मशहूर भी हैं मार्केट में, उनकी टीम जब खरीदने जाती है तो वो ऑलरेडी रेटों को ख़राब करा देते हैं। अच्छा, क्योंकि उनका ब्रेड एंड बटर यही है, सही, उनके पास जॉब कोई नहीं है, उनका बिजनेस कोई नहीं है, वो यही बिजनेस है, यही इनकी नौकरी है। सही 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 बात तो जब इवन वो बंदा जो फंड लेके काम करता है तो वो किसी एक मजदूर के पास भी जाता है तो मजदूर भी 800 से 1500 मांगता है कि भाई तूने तो खाए होंगे दरमियान में पैसे। सही बात। ये कॉन्सेप्ट इतना बुरा दे दिया गया है। और आप ये पूरे रोजों में देखें, कुछ तुम खाओ कुछ हमें खाने दो, पूरे रमजान में देखें हैंडपंप का इतना लग रहा होता है रमजान में, और एक जगह हैंडपंप अगर 6000 रुपए का तो अगला वही हैंडपंप 10,000 का दे रहा है और अगला 20,000 रुपए में दे रहा है। फ्रूट्स कितने एक्सपेंसिव हो जाते तो हैं वो क्या होता है कि हर कोई अपना अपना रख रहा होता है फंड रेजिंग में, डोनेशन में, कि मार्केट खराब हो जाती है। वो कहते हैं इनको तो बाहर से पैसा आया, वो छोड़ो परे, हमारा क्या, हम भी इसमें से कमा के लोगों की मदद कर देंगे। बहरहाल इसको चेक एंड बैलेंस गवर्नमेंट अगर यही कर ले, प्राइस जो इंक्रीज हो रही, आज आप चिकन देख लें, यू कांट बाय, आप फ्रूट देख, गरीब ना गोश्त खा सकता, ना मुर्गी, ना मछली, उसके लिए हर चीज खत्म कर दी है। उसको बस आटा मिल जाए कि वो रोटी ही बेचारा कर ले। तो आपको इस वक्त आपको काम करना है, दुनिया में अगर कुछ काम करना है, मुल्क को बनाना है, गरीबों के लिए काम करो। सही बात है। गरीबों की तकदीर बदलने के लिए काम करो, एक कॉज ले लो। और ये आप देखें इंशाल्लाह ताला रमज़ान तक और रमज़ान से पहले पहले बहुत काम करा सकते हैं अगर ये कराना चाहें। और मैं समझता हूँ ईदें इनके घरों में जानी चाहिए। ये असल में जिम्मेवारी है हुकूमत जी। हुकूमत जी जिम्मेवारी है तो हू ॾिसो रेटनि ते ॾिसे, पर हाणे हुकूमत छा करे, अञा कणिक सां पोखी कोन्हे त कणिक जे अघु जो ऐलान करे छॾियोसीं। पोइ सीज़न में हारीअ खां असां वरितीसीं 2000 रुपया मण, यानी 50 रुपया किलो। हाणे जेकॾहिं 50 रुपया किलो, ऐं हींअर मां ॿुधायां थो त सिंध गवर्नमेंट जी एतिरी कणिक आहे जेकी सिंध जे माण्हुनि जी ज़रूरत मुताबिक़ पई आहे। सिंध गवर्नमेंट हर डिस्ट्रिक्ट में या हर गोदाम मां उहा इशू थींदी आहे 200 बोरियूं फी फ्लोर मिल। जेकॾहिं तव्हां उन 200 रुपए मण ते हिसाब सां ॾियो था त उहो अटो घणे में खपे, 60 में 70 में खपे न। 65 जो ऐलान थियो पर मिले कोन थो, कोन मिलंदो, इन करे कोन मिलंदो त असां ऐलान करे छॾियोसीं त बाबा हाणे अॻी जेकी कणिक हूंदी न उहा 400 रुपया मण हूंदी, यानी 100 रुपया किलो हूंदी, त तव्हां अॻे साल जेको अटो खाईंदो न उहो 150 रुपया 160 170 ताईं वेंदो। असां IMF खां वठूं था पैसा, हे IMF त हिते आहिनि न, ही माण्हू अरबे खरबे रुपया हिन मां ज़ख़ीरा आंदोसीं ऐं मुनाफ़ाखोरी मां कमाइनि पिया। हुननि खे ख़ौफ़ ख़ुदा त आहे ई कोन त ही मां जेकॾहिं 50 रुपया किलो वरिती आहे त मां 100 रुपया माण्हुनि खे ॾियां। ऐं असां मां तव्हांखे ॿुधायां त सिंध गवर्नमेंट जे गोदामनि मां जेकी कणिक निकिरे थी ख़राब थी वेंदी आहे। उनजे बावजूदि ईअं थींदो आहे त के हूंदियूं बि न आहिनि। कंहिं ॿुधायो त के फ्लोर मिलूं हूंदियूं बि न आहिनि, उन्हनि खे रजिस्टर्ड हूंदी उहे 200 बोरियूं 15 ॾींहं उहो वठंदो। बल्कि कणिक जी चवंदा एतिरी क़ीमत न आहे जेतिरी गोदाम में किरायो भरींदा आहिनि, जाते रखंदा आहिनि, त उहो सॼो कुझु करे था वञनि। ऐं इहो थियणु खपे, ये हुकूमत सिंध जी ज़िम्मेवारी आहे। मैंने पहला मीडिया चैनल देखा कि जिस तरीके से आपका एक मैसेज जा रहा है, लोगों को दर्द भी महसूस होता है, काम भी करना है। सर हम 3 हफ्तों से मुसलसल यही कर रहे हैं, बड़ा अच्छा लगा जो कर सकते हैं भाई। हमारे माशाल्लाह इस्लामी मुल्क आहियूं, लेकिन ईमानदारी में असां 147 नंबर ते आहियूं। काफ़र जिन खे असां चऊं था जेके माना गैर मुस्लिम आहिनि, उहे असांखे अॻियां आहिनि, उहे असांजी इमदाद पिया कंदा आहिनि, उहे पिया था कनि। पर पवन साहब मां इहो सवेरे पुछा करणु पिया चाहियो, तव्हांजी जेका लाइफ आहे हिन वक़्तु जेतिरूं ॿाहिरूं तव्हां गुज़ारियूं पंहिंजी लाइफ में, पंहिंजी ज़िंदगीअ में हेड़ी बुख, हेड़ी पदाली, हेड़ी बेरोज़गारी, हेड़ी मुसीबत, कॾहिं ॾिठव? मां कॾहिं माना ही इंसानियत ख़तम थी वई आहे। अॻे प्यार सफ़ेद पोश माण्हू उहो एॾो परेशान हुजे त आया मां
पंहिंजनि बच्चनि खे कीअं न क असां करे वेंदा आहियूं न वरी चवंदा आहिनि पुराणो वक़्तु भलो हुयो भलो पर हीअ त वाक़ई पुराणो वक़्तु भलो हुयो उहो हिकिड़ो माण्हू कमाईंदो सॼो घर खाईंदो हुयो मुंहिंजा माशाल्लाह 17 भाती असां हूंदासीं मां अकेलो जॉब कंदो हुउसि पाकिस्तान स्टील में मां पंहिंजे बाबा खे पघार मोकिले ॾींदोसीं ख़ुशि खुरम हाणे जॾहिं मुंहिंजा पुट थी विया 8 वॾा थी विया सभु को अलॻि थी वियो सभु को कमाईंदो तॾहिं हुनजो घर हलंदो पर उहो अञा मज़ो न आहे अञा उहो मज़ो त वियो ख़तमु थी पर हाणे जेकी माण्हुनि जूं ॾुखियायूं आहिनि न त हिकिड़ो बाबा असां परवेज़ मुशर्रफ अदा फ़ौजी ख़राब आहिनि हे आहिनि परवेज़ मुशर्रफ जे दौर में 10 रुपया चांहि हुई 40 रुपया किलो असांखे मिलंदो हुयो खीर हाणे हुनजी मर्ज़ी आहे 180 190 में ॾे ऐं केमिकल ॾींदो तव्हां जेकी चांहि पीअंदो न उहो केमिकल वारी खीर हूंदो अच्छा किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त इन सेंस में वरी इहे फ़ौजी हुकूमतूं भलियूं आहिनि किन माण्हुनि जो इहो ख़्यालु किन माण्हुनि जो ख़्यालु आहे पर हाणे असां छा आहे त असां माफ़ु कजो असांजो पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध जा माण्हू शायदि कंहिं शॉर्टकट जे चकर में आहिनि जो चवनि था त बसि हाणे हे अचे त हे असांजो कमु करे ॾींदो हीअ मूंखे मास्तरी वठी ॾींदो हे कंदो बाबा अल्लाह खां घुरो इहे तव्हांजा MPA MNA मिनिस्टर सभु उन जा मोहताज आहिनि मां पंहिंजो ॿुधायांव थो त जॾहिं बि मूंखे का ज़रूरत पवंदी आहे का तकलीफ़ थींदी आहे त मां यकीन कयो पंहिंजी शॉप खोलण खां पहिरीं अल्लाह ताला खे चवंदा त या अल्लाह मुंहिंजे खीसे में हेतिरा पैसा आहिनि मूंखे हेतिरा बिल ॾियणा आहिनि हेतिरा पैसा खपनि था ऐं यकीन कयो त कंहिं ॾींहुं बि मां मायूस कोन थियो आहियां उन रब जी ज़ात आहे ऐं मां हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां मूंखे को इंतिहाई वॾो को ठीको मिलियो त ठीको मिलियो कल्चर डिपार्टमेंट मूंखे ॾिनो मूंखे वटि पैसा एतिरा न हुया पैसा मूंखे कंहिं दोस्त 2-3 लख रुपया मोकिलिया हा इहे सही न ॿियो अञा त मूंखे अञा ईअं चए पियो मां चयो यार अञा 50-60 हज़ार ॿिया हुजनि छो त के शयूं ख़रीद करण जे लाइ पैसा हुअणु खपनि ऐं करोना हले पई थी कमकार आहे कोन मां कंहिं दोस्त खे चयो हुनजो यार मुंहिंजी त ख़बर आहे न तव्हांखे त मां पेंशन ते पियो हलां पेंशन हेतिरी आहे घर आहे हेतिरा ख़र्च आहिनि घर में त को रुपयो बि कोन्हे बचियलु त मां हुतां निकितुसि त मां ईअं ई ॻोड़ा निकिरी आयासीं मां ईअं आहियां त मां अलाह ताला खे चयो या अलाह हीअ हाणे छा थींदो हीअ कमु वारो कीअं थींदो छो त ॾिसो मां एडवांस वग़ैरह किथां न खणंदो कमु पूरो करे तंहिंखां पोइ मूंखे बिल थींदो यकीन कंदो 5 मिंट बि कोन गुज़रिया अमेरिका खां हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे उन मूंखे फ़ोन कई किथे आई मां रोड ते आहियां चङो अथई कागज़ कलम मां चयो न आहे चई चङो भला ॿी मोबाइल अथई न हुन ते तूं हिकिड़ो वेस्टर्न यूनियन जो नंबर ॾिनई मूंखे हीअ लिखी वठि पैसा तव्हांखे 54,000 रुपया तव्हांजे अकाउंट में मोकिलिया अथऊं माना मां उते काफ़ी देरि बीठो रुगो रोईंदो रहियुसि त या अल्लाह मां त हिन माण्हू खां घुरियो तोखां त घुरियो बि कोन हो मां निकितुसि ॿाहिरि चयो या अल्लाह हाणे छा थींदो हाणे पैसा त आहिनि मूं वटि पर मां चवां पियो वधीक पैसा हुजनि मूंखे 50 खपनि पिया हुतां अमेरिका मां 54,000 मूंखे अची विया 4,000 बची वियो मां चवां थो त सिंध जा माण्हू शॉर्टकट जे चकर में न वञो पंहिंजा माण्हू चङी तरह पंहिंजूं हुकूमतूं तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां चूंडियो ऐं अल्लाह खां घुरो ऐं महिनत कयो हींअर जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि खे मां चवंदुसि त तव्हां रुगो इंतज़ार में न हुजो त केरु अचे तव्हांखे अनु ॾेई वञे केरु तव्हांजो इहो थी वञे असां मंसूर में बि आहियूं तव्हांजा बि तजुर्बा आहिनि तव्हां को कमकार करणु शुरू कयो 2,000 मां थींदो हिकिड़ा माण्हू 50 रुपए मां 100 रुपए मां कमु शुरू करे शाम जो 400 रुपया घर खणी था वञनि कुझु न कयो तव्हां रुगो 2-3 हज़ारनि जूं सिंधी टोपियूं वठी तव्हां रुगो बैग कुल्हे में लॻाए शाम जो वेंदो 1,000 रुपया कमाए वेंदो सही ॻाल्हि आहे शाहपुरूं जेके बाज़ारूं लॻनि थियूं उते शापर खपाईंदो तव्हां शाम जो वेंदो 500,000 रुपया कमाए वेंदो सही ॻाल्हि त कम नंढा नंढा कम नंढा नंढा कारोबार आहिनि उहे कयो ऐं जेके असां वटि वरी बदकिस्मती आहे न पाण चवंदा डायरेक्ट ऑफिसर थियूं डायरेक्ट ऑफिसर थियूं ऐं हुजां बि सरकारी घर वेठे पघार बि खणा या कारोबार बि पेंशन बि मूंखे हुजे कारोबार हुजे पोइ अहिड़ो कारोबार खोले ॾे जो मां पाण दख़ल ते सेठ लॻो पियो हेॾा मज़दूर कमु ॿुधाए छॾियां उन्हनि माण्हुनि खे जेके हराम जे पैसे मां मिल्कियतूं ठाहिनि था सही उन्हनि जी औलाद बि ओड़ी थींदी जेकॾहिं तव्हां ग़लति तरीक़े सां कंहिं माण्हुनि जा हक़ खाई करे ठाहियो था तव्हांजी अॻी नसल उनखे दौलत खे लुटाए छॾींदी ऐं क़बर जो अज़ाब तव्हांखे भोगणो पवंदो जेकॾहिं तव्हां मुसलमान आहियो तव्हांखे ख़ौफ़ ख़ुदा आहे त पोइ यकीनन हुनजो हिसाब हिते बि थींदो आख़िरत में बि थींदो सही ॻाल्हि आहे सर प्रोग्राम जो जो टाइम है वो खत्म थियण वारो आप क्या कहना चाहेंगे आखिरी टाइम प्रोग्राम बस यही जो बड़ी अच्छी इन्होंने जो गाइडलाइन दी है फिलहाल जो प्रेजेंटली है हमें प्राइस हाइक के ऊपर कंट्रोल एग्जैक्टली ताकि जो डोनेट भी कर रहे हैं अगर कोई 10,000 कर रहा है तो उसको प्रॉपर चीज़ें मिलें जो वो पहुंचा सके प्राइस हाइक के ऊपर गवर्नमेंट को बहुत ही स्ट्रिक्टली एक्शन लेना चाहिए और जितने MNA MPs जिस एरिए के हैं
उनको वहाँ पे प्रैक्टिकली भेजें कि आप जब तक ये सिंध नहीं खड़ा होता, पानी नहीं निकलता, आप सिर्फ वहाँ पे काम करें। इनकी प्रेजेंस MNA-MPs की उस एरिया में आधा काम कर देती है। इसी तरह और जिस तरीके से हमारे प्राइम मिनिस्टर, ये चीफ मिनिस्टर मुसलसल विजिट्स कर रहे हैं, करते रहे, उन भले कुछ करें ना करें, इनके विजिट से ही कुछ उस, और हर गांव डिफरेंट विजिट करें, क्योंकि जहाँ जहाँ ये जाएंगे उनसे पहले, और टाइम दें 5 दिन बाद हम आ रहे हैं तो आधा काम तो वैसे हो चुका होगा। अगर ये विजिट ही ऐसे करते रहें तो उनको एक DCs वगैरह को थोड़ा एक प्रेशर होगा और ये काम हो जाएगा। और यही एक तरीक़ेकार है काम करवाने का गवर्नमेंट से। जो आहे त हुकूमत सिंध के इरिगेशन डिपार्टमेंट के मुझी गुजारिश है तो खुदारा जेकॾहिं तव्हां चाहियो था तो तव्हांजी सिंध खुशहाल हुजे, सिंध जा माण्हू खुशहाल हुजनि, त हे जेके पाणी जूं गुज़रगाहूं आहिनि, जेके पाणी जा रस्ता आहिनि, उहे बंदि न करायो। ऐं उन्हनि जा जेके फितरी रस्ता जेके सदियुनि खां आहिनि, के चवंदा था अंग्रेज़नि जा कोन आहिनि, अंग्रेज़नि खां पहिरियों ये पाणी जा रस्ता हुया, उहे ख़ुदा जा बंदि न करायो। उन्हनि खे रस्ते पाणी निकाल जा जेके रस्ता आहिनि उहे करणु ॾियो। किथे ईअं न थिए जो मिसाल तव्हां 5 फ़ाइदनि में आबादियूं ॿोड़ाए छॾियो, माण्हुनि खे दरबदर करे छॾियो, त पोइ अलाह ताला तव्हां खां पुछाणो कंदो त हे इरिगेशन डिपार्टमेंट जंहिंखे किरोड़े अरबे रुपया उन जी बजट अचे थी त बंदनि खे मज़बूत कंदासीं, असां हे सिम नाला सही कंदासीं, कुझु कोन थियो आहे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। वॾी महिरबानी साईं इस्माइल साहब, बहुत शुक्रिया सर, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए, बहुत अच्छी जामिया गुफ्तगू की आपने भी। तमाम प्रोडक्टिव कचहरी तो को हिकिड़ो कलाम आख़िर में वरी ॿुधंदा त मुंहिंजा मिठा फनकार उस्ताद बादल राई साहब, वॾी महिरबानी, मोहम्मद अली साहब महिरबानी, ऐं महिरबानी तव्हांजी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए, सूर सलियासीं पंहिंजा वेही करे, अल्लाह पाक पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में सभिनी खे रखे, माण्हू ख़ुशहाल थियनि, पंहिंजे वसंदनि न वापसि थियनि। असां इहे दुआ कयूं था। हिमत जो चान आहे, महिनत जो चान आहे, पाण वरी मुड़ुसु थियो, पाण वरी इहे कन जेके काना आहिनि, कख आहिनि, झूपड़ा आहिनि, इहे सभु वरी घर आहिनि, उहे ठाहे वठो। सही सही सही, पोइ मोकिलायूं भला पिर जी जी बिल्कुलु, मोकिलाइण जो टाइम जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाई गॾु। अल्लाह ने के पान जी बात न मेरा खुलवाओ, मैं सजा सरासर सूरां ते मजबूरां, नंढी उम्र च रो रो थी गया क्या तू बेनूरां ते मजबूरां, इश्क रगा में जा साड़ छोड़िया हो थी गया टुरण कनू माजूरां ते मजबूरां, जिवें सरह पीड़ी दे घाणे विच इवें थी गया चिकना चूरां ते मजबूरां, 5 साल थी गए आखे कंबराणी, जो यार कनू थिया दूरां ते मजबूर, किती काले वेस बैठा रोंदा ज़ारो ज़ार हो सही, ॾाढा बेकरार हो सही, उही मेरा यार हो सही, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, किती काले वेस बैठा, किती काले वेस बैठा रोंदा ज़ारो ज़ार हो सही, ॾाढा बेकरार हो सही, उही मेरा यार हो सही, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी। रंगदाए भूरा ते कददाए पूरा, जीवे तिरदा कोई चूरा, है जीवे तिरदा कोई चूरा, रंगदाए भूरा ते कददाए पूरा, जीवे तिरदा कोई चूरा, मेरा इंतजार हो सही, ॾाढा बेकरार हो सही, उही मेरा यार हो
ॾाढा बेकरार हो सही उहे मेरा यार हो सही उन्हीं को सलाम देवी उन्हीं को सलाम देवी उन्हीं को सलाम देवी उन्हीं को सलाम देवी आँख सयो ते कूड़ से आप क्यों ना आया बनग से वतन क्या पराया है बनग से वतन क्या पराया आँख सयो ते कूड़ से आप क्यों ना आया बनग से वतन क्या पराया है बनग से वतन क्या पराया आखी कंबरानी तेरा थी पिया बीमार हो सही ॾाढा बेकरार हो सही उहे मेरा यार हो सही उन्हीं को सलाम देवी उन्हीं को सलाम देवी उन्हीं को सलाम देवी उन्हीं को सलाम देवी किती काल वेस बैठा किती काल वेस बैठा रोदा रोदार हो सही ॾाढा बेकरार हो सही उहे मेरा यार हो सही उन्हीं को सलाम देवी उन्हीं को सलाम देवी उन्हीं को सलाम देवी उन्हीं को सलाम देवी मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।